बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अवल अलाह अलीम आला आलम जो धणी कादिर पंहिंजी कुदरत सी कायम आहे क़दीम वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम सौ साराह सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ूं जोड़ जहान जो ऊचो ऊचे मट मां मूंखे मध पियार ऊचो ऊचे मट मां मूंखे मध पियार ॾींदे ॾातार खे वई वजम वार सिर खणी सरदार अंगण तुंहिंजे आया। अस्सलामु अलैकुम तमामु नाज़रीन, उम्मीद करियां थी तव्हां सभु बिल्कुलु ठीकु हूंदा। खोड़ सारियूं दुआऊं अव्हां जे लाइ, नेक तमन्नाऊं अव्हां जे लाइ। हमेशह जीअं इन्हनि दुआउनि सां अव्हां साण ऐं मुखातिबु हूंदी आहियां हिन कैमरा जे टूल जे थ्रू अव्हां जे अंगणनि ते सदाईं बहारियूं हुजनि। अव्हां जा जेतिरा मैसेजिस आया, अव्हां जेतिरो यादि कयो, दिलि सां अव्हां सभिनीनि जी आऊं थोराईंदी आहियां। थोरा मथोरा मुते मारवड़नि जा अव्हां जा जॾहिं बि मूंखे मैसेजिस आया ऐं जॾहिं बि अव्हां जूं फ़ोन कॉल्स आयूं, जंहिं बि मुंहिंजे बारे में पुछो, सच पुछो त तव्हांजी एतिरे क़ीमती टाइम मां अव्हां जॾहिं थोरो मुंहिंजे लाइ टाइम कढियो त अव्हां जिन थोरे टाइम मूंखे तमामु घणो ख़ुशि कयो ऐं मूंखे ईअं महसूसु थियो त जेतिरी महिनत यकीनन इल्मु तमामु वसी आहे, दुनिया तमामु वसी आहे ऐं हर फील्ड तमामु वसी आहे, पर आउं जेको कमु करे रही आहियां मूंखे ईअं लॻो त शायदि मुंहिंजे उन कमु करण में जेका मुंहिंजी सचाई हुई उन मूंखे इन ॻाल्हि जो अहसासु ॾियारियो पिए त जुस्तजू जेका आहे उहा कॾहिं बि रुकणी न आहे। हिमत इंसानु जॾहिं करे थो, जॾहिं इंसानु महिनत करे थो त पोइ असांजे जेके आस पास जा माण्हू हूंदा आहिनि उहे ॾाढो साराहींदड़ बि हूंदा आहिनि ऐं जेका ग़लति ॻाल्हि हूंदी आहे उनखे रद्द करण बि उहे ॼाणींदा आहिनि। त इहो जेको फैक्टर आहे असांजी सोसाइटी में ॾाढो सुठो आहे त सुठी ॻाल्हि खे तव्हां एप्रिशिएट करियो था ऐं जेको मुनफ़ी पासो आहे उनखे तव्हां रद्द करियो था। मां सम्झां थी की असां सभिनीनि वटि जेके बि प्लेटफॉर्म्स आहिनि उन्हनि खे सुठे तरीक़े सां सभिनीनि खे यूज़ करणु खपे, पॉज़िटिव वे में असांखे यूज़ करणु खपे ऐं मुनफ़ी पासे खां असांखे पंहिंजो पाण खे बचाइणु खपे। पर हा, जेको पॉज़िटिव साइड आहे उन में जॾहिं असां अॻु भरा थियूं था त मूंखे ईअं लॻंदो आहे त हिकिड़ो माण्हू जॾहिं कारवा में हलंदो आहे त पोइ पोयां जेको उनजो हुजूम आहे उहो ज़रूरु गॾु थी वेंदो आहे। अव्हां अकेला शुरू में हूंदा आहियो, पर पोइ जॾहिं हुजूम अव्हां सां गॾु थी वेंदा आहिनि त पोइ यकीनन अव्हां हिकिड़ी पंहिंजी वर्थ रखंदा आहियो, अव्हां हिकिड़ी पंहिंजी वैल्यू ज़रूरु रखंदा आहियो। नाज़रीन, मां इहो पिणु सम्झां थी त हर इंसान जी पंहिंजी वैल्यू हूंदी आहे। जॾहिं मूं हिन प्लेटफॉर्म खे ख़ुदा हाफ़िज़ कयो ऐं उनखां पोइ जॾहिं अदी सदफ़ आई, सच पुछो त अदी सदफ़ मूंखे पंहिंजी वॾी भेणुनि जीअं आहे ऐं अदी सदफ़ जो जॾहिं मूं कमु ॾिठो त मां इन ॻाल्हि खे सम्झी वठसि त हर इंसान जी पंहिंजी वर्थ आहे ऐं हर इंसानु पंहिंजी महिनत सां पंहिंजो नालो ज़रूरु ठाहिण जी कोशिशि करे थो ऐं सुठे कम में पाण सभिनी खे हिकिड़ो यानी पंहिंजे लफ़्ज़नि सां ख़राज तहसीन ज़रूरु पेश कंदा आहियूं। अॼु खोड़ सारियूं ॻाल्हियूं अव्हां साण थींदियूं हिन प्लेटफॉर्म जे थ्रू। सुबुह महिराण में अव्हां सभिनीनि खे दिलि जी गहराई सां भलीकार पिणु चवां थी। अच्छा, तव्हां फ़ोन कॉल बि करे सघो था, स्क्रीन ते नंबर हली रहियो हूंदो, तव्हां ज़रूरु फ़ोन कॉल्स कजो ऐं तव्हां पंहिंजी मौजूदगी जो अहसासु ॾियारिजो जीअं तव्हां पंहिंजी मौजूदगी जो हमेशह अहसासु ॾियारींदा आहियो। अॼु हिन अंगण ते तमामु सुठा महिमान मौजूदु आहिनि। मां ईअं चवां त अॼु हिकिड़ो गुलदस्तो मुंहिंजे अॻियां मौजूदु आहे ऐं हिन तरफ़ असां राग ॿुधंदासीं, हिन तरफ़ असां ख़ूबसूरत जेके असांजा आयल मुअज़्ज़िज़ महिमान आहिनि उन्हनि सां कचहरियूं कंदासीं, मुख़्तलिफ़ टॉपिक्स खे टच करण जी कोशिशि कंदासीं ऐं हा, इन ॻाल्हि ते बि ज़रूरु नज़र रखण जी कोशिशि कंदासीं त असांजे आस पास असांजे माहौल में छा थिए पियो, छा तब्दीलियूं आहिनि। चेंज यकीनन चेंज बरक़रार हूंदी आहे, चेंज हमेशह रहण वारी हूंदी आहे ऐं चेंज खे पाण सभु पसंदि बि कंदा आहियूं। पथरनि जे दौर खां वठी अॼु जे दौर ताईं इंसानु हिकिड़ी शइ खे ॾाढो मज़बूती सां पकिड़े हले पियो, उहा आहे तब्दीली। ऐं तब्दीली बि ॿिनि तरह जी तब्दीली हूंदी आहे, हिकिड़ी मुनफ़ी हूंदी आहे ऐं उहा तब्दीली जेका पॉज़िटिव हूंदी आहे हुन तब्दीली खे मां सम्झां थी त पाण सभिनीनि खे ॾाढो उन रसी खे मज़बूती सां पकिड़णो आहे। नाज़रीन, खोड़ सारियूं ॻाल्हियूं कंदासीं, पर अॼु हिकिड़ी ॻाल्हि जेका मुंहिंजे ज़हन में आहे त अॼु 8 अक्टूबर आहे ऐं अंगारे जो ॾींहुं आहे। अॼु जेकॾहिं 8 अक्टूबर जी ॻाल्हि कयूं था त 2005 में हिकिड़ो वाक़ियो थियो ऐं उहो वाक़ियो दर हक़ीक़त पाण सभिनीनि जे दिलनि खे उन झोरे विधो, पाण सभिनीनि जे हाव खे उन झंझोड़े विधो। उहो वाक़ियो हुयो रावालाकोट में जेको ज़िलज़िलो आयो। कुदरती आफ़तूं जॾहिं बि अचनि थियूं त यकीनन उहे इंसान जी ज़हनियत खे तमामु डिस्टर्ब कनि थियूं ऐं असांजी जेका मेंटल हेल्थ आहे उहा बि तमामु घणी डिस्टर्ब थींदी आहे। सो जेके बि कुदरती वाक़ियात पेश अचनि था या असांजी पंहिंजी ग़फ़लत जे करे जेके बि वाक़ियात पेश अचनि था, टाइम टू टाइम असां उन्हनि खां बि हिकिड़ी चेंज जे थ्रू असां हिकिड़े सुठे साइड वठण जी कोशिशि ज़रूरु कंदा आहियूं। वधीक ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो यकीनन जारी रखंदासीं नाज़रीन, पर असांजा जेके आयल मुअज़्ज़िज़ महिमान
आहिनि उन्हनि जो तारुफ़ अवां सां आऊं कराईंदी हलां त असांजे प्रोग्राम में हिन तरफ़ पहिरीं सीट ते जेका शख़्सियत मौजूदु आहे सैयद अशरफ शाह राशिदी साहब मौजूदु आहिनि ऐं उन्हनि जो पहिरियों ॻोठु नओं सैयदाबाद झंडे वारो हुयो ऐं हिन वक़्तु हू नवाब शाह ॻोठु एजाज़ाबाद में रहनि था। बाय प्रोफेशन पाण लेक्चरर आहिनि सिंधी जा ऐं सिंधी जा लेक्चरर किथे आहिनि शाहपुर चाकर में पाण हिन वक़्तु पंहिंजी ख़िदमतूं सरअंजाम ॾेई रहिया आहिनि ऐं उनखां अलावा पीर एजाज़ साईं ते उन्हनि जी मां ईअं चवां त PhD थियल आहे उनजे बेतन ते ऐं पाण ॾाढो उन बाबति सुठो ॻाल्हाइनि था उनजे फ़न बाबति उनजे फ़िक्र बाबति ऐं ज़ाती ज़िंदगी बाबति ॾाढी सुठी ॼाण रखनि था। सो उन्हनि जे कलाम ते अॼु असां गुफ़्तगू कंदासीं हिन पासे कलाम ॿुधंदासीं हिन पासे गुफ़्तगू थी रही हूंदी त यकीनन अॼु जो जेको प्रोग्राम आहे तमामु काराइतो आहे तमामु लाभाइतो आहे। तव्हां असांजो प्रोग्राम मुकमल ॾिसिजो ऐं हा तव्हांजो जेको फीडबैक आहे उनजो बि ज़रूरु असां इंतज़ारु कंदासीं। फीडबैक जो मां तव्हांखे तरीक़ेकार ॿुधाए चुकी आहियां त थ्रू दी फ़ोन कॉल तव्हां असां सां कनेक्ट थी सघो था। उनखां अलावा ॿियो नंबर सीट ते जेका शख़्सियत मुंहिंजे आॾो मौजूदु आहे सैयद सदफ़ शाह बुखारी साहिबा अदी सदफ़ जे लाइ मां पहिरीं चई चुकी आहियां त मैडम सदफ़ मुंहिंजे लाइ वॾी भेण जी बि आहिनि हिकु दोस्त जी बि आहिनि ऐं उन्हनि खे मां ॾाढो सुठो ऐं सुहिणे इंसान जे रूप में ॾिठो आहे। हालांकि असां जॾहिं मुख़्तलिफ़ नवनि माण्हुनि सां मिलंदा आहियूं त किथे न किथे हिकिड़ी ॻाल्हि जो स्पेस हूंदो आहे त ख़बर न आहे उनजी सोच कीअं हूंदी कीअं असां उन्हनि सां कनेक्ट थियूं कीअं असां उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं पर अदी सदफ़ मां चवंदमि त शी इज़ लाइक डिस्टिल्ड वाटर। मूंखे ईअं महसूसु थींदो आहे त साफ़ सुथरे पाणीअ जीअं हीअ छोकिरी हिन ज़मीन ते हिनजो वजूदु आहे। पाण ॾाढी सुठी होस्ट बि आहे ॾाढी हुनजी सुठी कोशिशि आहे इन फील्ड में सोशल एक्टिविस्ट बि आहे। माफ़ु कजो मुंहिंजो थोरो गलो बि ख़राबु आहे तव्हांखे थोरो मूंखे इरिटेशन देवी में बि तव्हांखे बर्दाश्त करिणो पए। ॾाढी सुठी राइटर बि आहे स्टोरीज़ ॾाढियूं सुठियूं लिखंदी आहे आदि सदफ़ ऐं उनजी किताब जे हवाले सां उनजो कमु तमामु सुठो हली रहियो आहे सुठो पढ़ंदी आहे ऐं सुठे तमामु सुठनि मौज़ूअनि ते सुठो हिकिड़ो पंहिंजो मौक़िफ़ रखण जी हमेशह कोशिशि कंदी आहे। आदि सदफ़ खे मां दिलि जी गहराई सां भलीकार चवां थी ठीकु आहियो ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह उम्मीद आहे त तव्हां बि ठीकु हूंदो। जी अल्हम्दुलिल्लाह आऊं बिल्कुलु ठीकु आहियां। अदी सदफ़ मूंखे तव्हां सां मिली अॼु ॿीहर ॾाढी ख़ुशी थी ऐं हिन तरफ़ सैयद अशरफ शाह राशिदी साहब मौजूदु आहिनि। सर तव्हांखे बि दिलि जी गहराई सां भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम ठीकु आहियो? अस्सलाम महिरबानी अल्हम्दुलिल्लाह सब ख़ैर। जी खोड़ सारियूं तव्हां सां ॻाल्हियूं कंदासीं। हिन तरफ़ जेको जेके ॿ मुंहिंजे अॻियां सिंगर ऐं ढोलक नवाज़ मौजूदु आहे उन्हनि जो बि इंट्रोडक्शन ऐं असां कराईंदी हलां त सिंगर जेको असां वटि आहे उहो दादन लतीफ़ आहे ऐं ढोलक नवाज़ जेको असां वटि मौजूदु आहे उहो आहे इनायत फ़कीर। ॿिन्हिनि खे दिलि जी गहराई सां मां भलीकार चवां थी। ऐं चाहींदसि त हिन तरफ़ जेके महिमान आहिनि उन्हनि खां बि इजाज़त वठूं पहिरीं पाण राग ॿुधूं। बिल्कुलु सिकवां जी साड़ियो सिकवां जी साड़ियो विछड़े वर हथिया इन्ही करे जाज चवे थी हैड़ा लबया जेकी अव्हां को लकया सित सिघा न पारव सुपरी जिय में अञा जिए पई जिय में अञा जिए पई महबूब बस कहां जी वेहां उथां सुम्हा तब छातीअ में छिक अवां जी वेहां उथां सुम्हा तब
छातीअ में छिक अव्हां जी जीअ में अञा जिए पई महबूब सिक अव्हां जी वेहां उथां सुम्हां तब छातीअ में छिक अव्हां जी वेहां उथां सुम्हां तब छातीअ में छिक अव्हां जी। कॾहिं त कुझु निहारियो नेणनि खे नेण ॾेखारियो 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 मुंहं ते न पांध ढारियो मुंहं ते न पांध ढारियो मारे थी लिक अव्हां जी वेहां उथां सुम्हां तब छातीअ में छिक अव्हां जी वेहां उथां सुम्हां तब छातीअ में छिक अव्हां जी। दिल खणी जॾहिं खां सिक सिर जिया तॾहिं खां वियो दिल खणी जॾहिं खां सिक सिर जिया तॾहिं खां वियो दिल खणी जॾहिं खां सिक सिर जिया तॾहिं खां वियो दिल खणी जॾहिं खां सिक सिर जिया तॾहिं खां हलंदी रहे कॾहिं खां हलंदी रहे कॾहिं खां हित ॻाल्हि हिकु अव्हां जी वेहां उथां सुम्हां तब छातीअ में छिक अव्हां जी वेहां उथां सुम्हां तब छातीअ में छिक अव्हां जी जीअ में अञा जिए पई। दौलत दुनिया त छाहे तक सां हसरत नाहे 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 एजाज़ वट जा आहे एजाज़ वट जा आहे आहे मिल्क अव्हां जी एजाज़ वट जा आहे आहे मिल्क अव्हां जी वेहां उथां सुम्हां तब छातीअ में छिक अव्हां जी वेहां उथां सुम्हां तब छातीअ में छिक अव्हां जी
जीअ में अञा जिए पई जीअ में अञा जिए पई महबूब सिक अव्हां जी वेहां उथां सुम्हां तब छातीअ में छिक अव्हां जी वेहां उथां सुम्हां तब छातीअ में छिक अव्हां जी जीअ में अञा जिए पई। वाह वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त दादन लतीफ़, ॾाढो ख़ूबसूरत तव्हांजो आवाज़ु आहे ऐं सुबुह सुबुह जो तव्हांखे ॿुधिजे थो त यकीनन मां सम्झां थी तव्हां वधीक फ्रेश थी वई आहियां ऐं हिन प्रोग्राम खे वधीक सुठे तरीक़े सां मां कंडक्ट करे सघां थी। सो थैंक्स टू यू, तव्हां आया आहियो, असांजे प्रोग्राम खे तव्हां ख़ूबसूरत बणायो आहे ऐं ढोलक नवाज़ इनायत फ़क़ीर जो जेको ढोलक आहे इन माना तव्हांजे ॻाइण में चाम पैदा करे छॾियो। हिन तरफ़ नाज़रीन असांजा मुअज़्ज़िज़ महिमान मौजूदु आहिनि। सैयद अशरफ शाह राशिदी साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। सदफ़ बुखारी साहिबा सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, पर वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। नाज़रीन नंढिड़ो ब्रेक आहे, काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अमां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह में रहण। सभिनी ॾिसंदड़नि खे नाज़रीन हिकु दफ़ो ॿीहर दिलि जे गहराई सां मां भलीकार चवां थी। अॼु 4 रबियुल सानी आहे ऐं मूं फ्लो में ॻाल्हायो पियो त मां सम्झां थी 4 रबियुल अवल ऐं काउंट कराए वियसि। 8 अक्टूबर आहे ऐं सुबुह मेहरान प्रोग्राम में अव्हां सां गुफ़्तगू जारी आहे। अॼु काफ़ी ॾींहंनि खां पोइ हिन सीट ते मौजूदु आहियां, हिन स्टूडियो में मौजूदु आहियां, हिन स्क्रीन ते मौजूदु आहियां। यकीनन कुझु कमकार अहिड़ा हूंदा आहिनि जो तव्हांखे हिकु कम खे थोरो जेको आहे सो स्पेस तव्हांखे उन जॻह ते कंहिं ॿिए खे स्पेस ॾियणो पवंदो आहे, तव्हांखे गुड बाय चवणो पवंदो आहे। जॾहिं मां वापसि आई आहियां त मूंखे ईअं पियो लॻे त जीअं घर में वापसी थींदी आहे उहो ई माहौल, सभु साथी उन ई तरह रेस्पेक्टिव वे में जॾहिं उन्हनि सां कम्युनिकेशन थिए पई त ॾाढो सुठो लॻे पियो। सैयद अशरफ शाह राशिदी साहिब सां मौजूदु आहिनि। पीर एजाज़ साईं जे फ़न फ़िक्र ऐं ज़ाती ज़िंदगीअ ते अॼु ॻाल्हि ॿोल असां सां कंदा। पीर एजाज़ साईं ते जेकॾहिं जेतिरो मूं ॾिठो आहे, जेतिरो मूं पढ़ियो आहे, त उन में जेको रूहानी टच आहे उनजी शाइरी में, उहो ॾाढो मुतासिर कंदो आहे उन्हनि खे पढ़ण ते ऐं उन्हनि खे ॿुधण ते ॾाढो मुतासिर कंदो आहे। ऐं जेको पढ़ियल लिखियल तबिको हूंदो आहे उहो ॾाढो पसंदि कंदो आहे इन तरह जे राग खे। वधीक अव्हां सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। सुबुह सुबुह जो प्रोग्राम आहे ऐं जॾहिं सुबुह जो प्रोग्राम हूंदो आहे त रिवायतनि मां हिकिड़ो सुवालु पुछंदी आहियां। थी सघे थो कुझु असांजा जेके महिमान हिते असां वटि मौजूदु हूंदा आहिनि उन्हनि खे थोरो अजीब लॻंदो त हा सुबुह जी शुरूआति कीअं थींदी आहे, नॉर्मल जीअं सुबुह जी शुरूआति सभिनी माण्हुनि जी थींदी आहे, तव्हां खां बि पुछणु चाहींदमि सुबुह सुबुह जो वक़्तु तव्हांजो कीअं गुज़रंदो आहे? सुबुह जो अलहमदिल्ला ॾाढो सुठो गुज़रंदो आहे। जीअं ई सुबुह जो उथंदा आहियूं त नमाज़ पढ़ंदा आहियूं ऐं फ्रेश थी नाश्तो करे पंहिंजी ड्यूटी ते वेंदा आहियूं। अलहमदिल्ला सुठो गुज़रंदो आहे माशाल्लाह जी। नॉर्मली रवायती ज़िंदगी जीअं असांजी ट्रेंड में हले पई उअं ई सुबुह गुज़रंदी आहे। पीर एजाज़ ते अव्हां जो जेको कमु आहे कीअं उनखे बयानु कंदव? मां ईअं चवां त दरिया खे कूज़े में तव्हां कीअं अॼु बंदि कंदव? जी सभु खां पहिरीं दादी तव्हांजी महिरबानी, तव्हां सुबुह महिराण में असांखे प्रोग्राम में शिरकत जो मौक़ो ॾिनो। थैंक्स टू यू, तव्हां आया आहियो असांजे प्रोग्राम में। जी एजाज़ साईं ते आउं ॻाल्हाइण खां पहिरीं उन्हनि जो हिकिड़ो शेर पढ़ां थो त जीअं थो धोई जिस्म खे तीअं जे धोई दिलि, जीअं थो धोई जिस्म खे तीअं जे धोई दिलि, त हर जा तो हासिल हुज़ूरी हाल थिए। त एजाज़ साईं जो जेको असुलु नालो आहे सैयद मोहिद्दीन शाह ऐं शाइरीअ में संदन तख़लुस जेको इस्तेमालु थियो आहे, एजाज़ बि थियो आहे, बहलूल बि पाण इस्तेमालु कयो अथनि, जेको संदन वालिद जेको आहे उनखे बहलूल सॾींदा हुआ, मस्ताना ख़्याल में हूंदा हुआ। ऐं एजाज़ साईं जेको असुलु ॻोठु आहे पीर झंडे वारो, न्यू सईदाबाद जे क़रीब आहे। संदन जेका विलादत थी 1929 में उते थी, उते ई क़ुर शरीफ़ नाज़रा पढ़ियऊं ऐं सिंधी जो कुझु 12 किताब उतां जेको पिरायूं। उनखां पोइ ॿी तइलीम मकतबी जेका तइलीम आहे या एकेडमिक तइलीम उन्हनि हासिलु न कई, पर कुदरत जे ऐं फितरत जे निज़ारनि ऐं मुशाहिदनि मां उन्हनि मुतालो करे वॾी जेका ॼाण हासिलु कई। एजाज़ साईं जो जेको ख़ानदान आहे सो पीर झंडे वारा राशिदी ख़ानदान आहिनि ऐं राशिदी इन जे करे सॾिया विया आहिनि जेको उन्हनि जो जद अमजद आहे पीर साईं मोहम्मद राशिद मोहम्मद रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह,
उन जे जेको आहे सो नाले जे पुठियां राशिदी सॼा आहिनि उहे असुल जेके लकियारी ख़ानदान मां सैयद आहिनि सही ऐं पीर साईं मोहम्मद राशिद जे करे राशिदी सॼा विया आहिनि। एजाज़ साईं जेके आहिनि साईं हीउ जेको 20वीं सदी जो जेको जदीद दौरु आहे इन जा जेके आहिनि से बाकमाल सूफ़ी शाइर आहिनि बिना कंहिं शक जे। जी असां जेके असांजा क्लासिकी शाइर आहिनि असासी शाइर आहिनि असां समन जे दौर खां वठी ॾिसूं था कलोड़नि जे दौर में असांजी वॾी सिंध जी अज़ीम शख़्सियत आहे शाह लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह सचल साईं बैदल साईं हमल फ़कीर मोहम्मद साईं खटियाण त उन्हनि जो हिकिड़ो तसलसुल आहिनि 20वीं सदी में एजाज़ साईं उन्हनि जो तसलसुल आहिनि त एजाज़ साईं बि उन फ़िक्र खे जे उन फ़िक्र जी प्रचार कई आहे उन्हनि जो मर्कज़ी ख़्यालु जेको आहे उहो तसौफ़ आहे। सही उन शाइरी जो जेको उन्हनि मीडियम इस्तेमालु कयो आहे ज़रियो इस्तेमालु कयो आहे त माण्हुनि में जेका आहे सा हिकिड़ी आगाही ॾिजे उन्हनि जी इस्लाह थिए त शाइरी जो उन्हनि ज़रियो इस्तेमालु कयो आहे उन में जेके उन्हनि सिन्फ़ुनि में जेको शाइरी कई आहे उन में बेत बि आहिनि काफ़ियूं बि आहिनि गज़ल बि आहिनि वायूं बि आहिनि से हरफ़ियूं बि आहिनि ऐं खोड़ सारियूं ॿियूं सिन्फ़ूं बि असांखे मिलनि थियूं। असां पहिरीं जेकॾहिं हिकिड़ी सिन्फ़ बेत ते ॻाल्हि ॿोल कयूं त पीर एजाज़ साईं जा जेके बेत आहिनि उन्हनि खे अवां केतिरो पढ़ियो आहे उन्हनि खे अवां केतिरो सम्झो आहे ऐं असांखे कीअं सिंपल हिकिड़ी डेफिनेशन में तव्हां सम्झाईंदव? एजाज़ साईं तक़रीबन 800 खां मथे जेके आहिनि से बेत चया आहिनि उन में असांखे बेतनि जूं जेके अलॻि अलॻि हिकिड़ियूं सिन्फ़ूं आहिनि या घाड़ेटा आहिनि जंहिंमें दोहो बि मिले थो सोठो बि मिले थो सिंगार जा बेत बि मिलनि था वाक़ियाती बेत बि मिलनि था ऐं उन में जेके नीम तारीख़ी दास्तान आहिनि ससी पुनू उमर मारवी या लीला चनेसर उन्हनि दास्ताननि ते बि असांखे बेत मिलनि था ऐं उन में हक़ीक़त आहे रिसालत आहे इन्हनि मौज़ूअनि ते एजाज़ साईं तमामु सुठो जेके बेत चया आहिनि ऐं जीअं लतीफ़ साईं जो तमसीली अंदाज़ आहे ईअं मिसालनि में उन्हनि जेको आहे सो पंहिंजे फ़िक्र खे बयानु कयो आहे। सही सही ज़बरदस्त ज़बरदस्त वधीक ॻाल्हि ॿोल जे सिलसिले खे पाण जारी रखूं था। टॉपिक एतिरो वसी आहे जो मां सम्झां थी असांजो जेको प्रोग्राम जो टाइम आहे उहो यकीनन हिन टॉपिक जे लाइ लिमिटेड ज़रूरु आहे। सैयद सदफ़ शाह बुखारी साहिब सां गॾु मौजूदु आहिनि ऐं सदफ़ शाह साहिब सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। सदफ़ तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो ठीकु आहियो? सुबुह जो जेको वक़्तु आहे हूअं त तव्हां यकीनन हिन प्रोग्राम जे लाइ ख़ासि टाइमली प्रॉपर पंक्चुअलिटी सां रेग्युलरिटी सां तव्हांखे ईंदे असां ॾिठो आहे हिते परफॉर्म कंदे तव्हांखे असां ॾिठो आहे। ॾिसो हीअ होस्टिंग आर्ट जी हिकिड़ी फील्ड आहे ऐं हिते असांखे अची करे सुठे तरीक़े सां परफॉर्म करिणो हूंदो आहे। उन खां हटी करे नॉर्मली तव्हांजी जेका सुबुह हूंदी आहे सदफ़ जी कीअं हूंदी आहे? हा ताहिरा मां तव्हांखे ॿुधायां त मुंहिंजी सुबुह ईअं हूंदी आहे त मां सुबुह जो उथंदी आहियां असांजे घर में गैलरी आहे उते ग्रीनरी आहे उते हिकिड़ी चेयर रखियल आहे मां उते ख़ामोश थी वेही रहंदी आहियां। अधु कलाकु मां उते ख़ामोश वेठी हूंदी आहियां। मां जेके वण हूंदा आहिनि या छा उन्हनि सां जहिड़ो मां रूहानी तरह ॻाल्हाईंदी आहियां ऐं ख़ामोशी पंहिंजो पाण सां ॻाल्हाईंदी आहियां। मूंखे इलाही सुकून ईंदो आहे। पोइ हुन खां पोइ मां उथी करे मुंहिंजी अमड़ आहे मां उनखे ॾिसंदी आहियां। मां चवंदी आहियां मुंहिंजो हज थी वियो जेको मां चयो बि आहे प्रोग्रामनि में त भई मुंहिंजो उमिरो थी वियो मां पंहिंजी अमड़ ॾे वेंदी आहियां उनजी ख़िदमत आहे उहा करणु पोइ हुन खां बाद में मां हिते हली ईंदी आहियां। सदफ़ तव्हां वरी एंड में न जेका कड़ी जोड़ी न त पोइ वरी हिते अची वेंदी हुयमि त वरी मुंहिंजो सुवालु हितां खां जनरेट थो थिए त पोइ तव्हां सुबुह मेहराण खे कीअं ॾिठो मेहराण टेलीविज़न खे कीअं ॾिठो ऐं सुबुह मेहराण प्रोग्राम खे अवां कीअं ॾिठो? हा इहो आहे जॾहिं मां हिते पहिरीं आयमि त ॾिसो न माण्हू कंहिं फील्ड में ईंदो आहे त उनखे एतिरो न हूंदो आहे त भई हीअं मूंखे करिणो आहे हूअं मूंखे करिणो आहे पर जेको कुझु करिणो हूंदो आहे त भई हुनखे एॾो स्किल यानी कुझु करणु चाहींदो आहे त उनखे भूत सवार हूंदो आहे त भई न मूंखे ई करिणो आहे। पोइ केतिरियूं ई हर्डल्स अचनि रुकावटूं अचनि पर वरी हितां जी टीम एॾी सुठी हुई ऐं सर मुर्तज़ा मजबूर आहे सर ख़ालिद जागीरानी हो ऐं सभु टीम मेंबर्स एतिरा हुआ मूंसां कोऑपरेट कयनि जिते मां ग़लती पई कयां मूंखे ॿुधाइनि पिया। ईअं मूंखे 1 महीनो थी वियो ईअं सम्झण में त मूंखे इलाही ख़ुशी नसीब थी यानी त मां कुझु सिखी वियमि हितां ऐं ज़ाहिर आहे माण्हू हिकिड़ी फील्ड में सॼी उमिरि त न रहंदो आहे
ऐं उहो माण्हू कॾहिं बि तरक़ी न करे सघंदो। तव्हां NGOs में आहियो, तव्हां कंहिं ऑफिस में आहियो, अगरि तव्हां गवर्नमेंट में न आहियो, तव्हां हिकिड़ी पोज़ीशन ते रहंदो त तव्हां कॾहिं बि तव्हां तरक़ी न करे सघंदो, छो जो तव्हांखे हिकिड़ो एक्सपीरियंस हूंदो। न असां जॾहिं मुख़्तलिफ़ एक्सपीरियंस अचीव कंदासीं न त असांखे एक्सपीरियंस दिमाग़ में ठही वेंदा त हिते हीअं थो थिए, हिते हूअं थो थिए, ऐं पोइ ई असां पंहिंजी पर्सनैलिटी खे डेवलप करे सघंदासीं। त हिते बि ईअं आहे त हीअ हिकिड़ो न आहे त हीउ प्रोग्राम वियो त बसि मुंहिंजो सभु कुझु हुयो। न भई, अञा दुनिया अॻिते आहे। जो मेरा कोई देश नहीं है, मेरा देश जहान। त हिकिड़ी कोई न जॉब न आहे, माण्हू हिकिड़े हंधा सिखे थो, ॿिए हंधा वरी वञे थो, उतां सिखे थो। सो इहा ॻाल्हि आहे। पर मूंखे इलाही ख़ुशी नसीब थी त सर वारनि मुंहिंजी इलाही हेल्प कई। सर मुर्तज़ा मजबूर साहब आहे, सर ख़ालिद जागीरानी आहे, या ही जेके अदाबिया स्टाफ वारा आहिनि, जेके असां कैमरा ते त नज़र अचूं पिया तव्हां, पर हू न पिया अचनि। हा, त हुननि जी स्ट्रगल आहे त मां माशाल्लाह चवंदसि त इलाही मुंहिंजी हेल्प कयनि। ऐं मूं अहिड़ी का शइ बि न ॾिठी जेका मां उहो चवंदी हलां त जेको मूं ॿियनि मीडिया ऑफिसुनि में कमु कयो त मूं हुते कुझु अहिड़ियूं शयूं ॾिठियूं जेके मूंखे सुठियूं न लॻियूं पर्सनली। ऐं मां हिते उहो ॾिठो त भई हितां जो माहौल, मेहराण जेका आहे, टीवी जेके तुंहिंजो माहौल इलाही सुठो आहे, सदाबहार आहे। हा अच्छा बिल्कुलु। सदफ, तव्हां ॾाढो ख़ूबसूरत ॿ चारि शयूं जेके कोट करे वियो। हिकिड़ो त मतिलबु कंटिन्यूटी हिकिड़ी जॻह ते ठीकु कोन हूंदी आहे, ऐं हीउ जेको प्रोग्राम आहे 2 आवर्स जो हूंदो आहे, उन खां पोइ असांखे स्पेस मिलंदो आहे त असां ॿिए साइड खे टच करे वेंदा आहियूं। ऐं सुबुह जो जेको रूटीन हूंदो आहे उन में मां सम्झां थी हलण बि ॾाढो मुश्किल हूंदो आहे, उन में कमिटमेंट ॾाढी ज़रूरी हूंदी आहे, हर कोई कंटिन्यू करे कोन सघंदो आहे। सदफ, तव्हां ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि कई त मीडिया जा जेके ॿिया साइट्स तव्हां टच कया त उते तव्हांखे मुख़्तलिफ़ माहौल मिलियो जो तव्हांखे मतिलबु सूटेबल तव्हांजे लाइ कोन हुयो, या कंहिं बि उन छोकिरी जे लाइ या उन छोकिरे जे लाइ उहो सूटेबल न हूंदो। कुझु शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके असांखे ॾाढियूं ऑकवर्ड लॻंदियूं आहिनि। सुबुह मेहराण जी ॻाल्हि कंदसि, मेहराण टेलीविज़न जी ॻाल्हि कंदसि, चवंदा आहिनि अपने मुंहुं मियां मिठू। इहा ॻाल्हि न आहे, पर मां सभिनी जी ज़ुबानी इहा ॻाल्हि ॿुधी आहे त हीउ हिकिड़ो इदारो आहे जिथे असांखे हक़ीक़तनि सिखिया मिलंदी आहे। ऐं इन जा असां सदफ, तव्हां, मां ऐं केतिरा ई असांजा साथी गवाह पिणु आहिनि, जिते असांखे तरबियत मिले थी। ऐं ॿियनि मीडिया जे साइट्स तव्हां जिथे बि टच कंदो तव्हांखां हिकिड़ो प्रॉपर एक्सपीरियंस घुरंदा आहिनि, पर हिते असांखे तरबियत ॾिनी वेंदी आहे, असांखे तयारु कयो वेंदो आहे। सो इहा ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि आहे। मुर्तज़ा मजबूर साहब असांजे डायरेक्टर साहब असांखे ॿुधनि पिया, ऐं ॿिया जेके बि असांजा साथी हुननि सां गॾु मौजूदु आहिनि उहे असांखे ॿुधनि पिया। नए टैलेंट खे जहिड़ो मुतारिफ़ करायो आहे, जंहिं टैलेंट खे कुझु करण जो कुझु अचे थो पर हुनखे उहो वे नथो अचे त भई मां हिन तरीक़े सां करे सघां, त वरी सर मुर्तज़ा मजबूर आहे या ख़ालिद जागीरानी साहब आहे त हू उनखे तरीक़ो ॿुधाइनि था त तव्हांखे हीअं करिणो आहे। छाजे करे पोइ हैबिट्स ठही थी वञनि न, पोइ असां कंटिन्यूसली उहे हैबिट्स खे वठी था वञूं, भई हीअं करिणो आहे, हीअं करिणो आहे, असां अहिड़ा माहिर था थी वञूं पोइ। बिल्कुलु तव्हां ठीकु चयो। बिल्कुलु असां अॻियां वधूं था। सैयद अशरफ शाह राशिदी साहब मौजूदु आहिनि। असां बेतन ते ॻाल्हि ॿोल कई पे, पीर एजाज़ साईं जे बेतन जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कईसीं, ऐं वधीक जेके सनफ़ूं आहिनि उहे ज़रूरु ॻणाइजो, ऐं उन्हनि में छा यूनिकनेस आहे इहा बि असांखे तव्हां वाज़े कजो। जी, जीअं त सभ खां पहिरीं वैधानियत आहे, ख़ुदा जी हिकिड़ाई जेका आहे। सूफ़ी जेको आहे सो ख़ुदा सां प्यार थो करे, ऐं उन ख़ुदा जे करे ख़ुदा जी सॼी मख़लूक जेका आहे दुनिया आहे उन सां मुहबत करे थो, ऐं ख़ुदा खे हर पन में, ज़रे में, फितरत में उनखे महसूसु करे थो। उनजे लाइ एजाज़ साईं हिकिड़ो भेद पेश कयो आहे त पन पन मंझि पिरी हंधि हंधि होत हुज़ूर, धुंधियारनि दूर पाणा ॾिठो पिरी खे परे। हा, धुंधियारनि दूर पाणा ॾिठो पिरीअ खे परे, बेशक पाणा ॾिठूं पिरीअ खे परे। त जेके अहले नज़र आहिनि उहे उनखे महसूसु कनि था, ख़ुदा खे हर जॻह ते महसूसु कनि था, उनजे निशाननि मां उनखे सुञाणनि था। पर जिन जे अखियुनि में धुंध आहे त उहे उनखे परे था ॾिसनि, पाण खां परे था महसूसु कनि, उनखे परे था ॻोल्हणु वञनि, ऐं हर हंधि जेको आहे सो भटकनि था। जीअं अहिड़ा ॿिया खोड़ सारा बेत आहिनि, जीअं लतीफ़ साईं फरमायो आहे त वखर सो विहाए जो पए पुराणो न थिए, वेचींदे विलात में ज़रो थिए न ज़ाए, साका हड़ हलाए आगह जंहिंजे उभी। त एजाज़ साईं फरमाइनि था त वखर वैदानित जो सोझे सोधियो जन, आगह वारी उन दूर अंदेशी दूर कई। त हिकिड़ो वखर वैदानित जो आहे, हिकिड़ाई जो आहे, ख़ुदा जी तौहीद जो आहे, उन खे जंहिं पाण सां हीअं में हंडायो त उहे दूर अंदेशी दूर था कनि अॻिजी। उनखां पोइ फरमाइनि था अहिड़ी काफ़ी में
त मुहबत आ वखर अहिड़ो सोदाईंदे कमाईंदे बेशक मुहबत खे हीअं सां जे हंढाईंदे कमाईंदे हा हा मुहबत रीह वखर ॿिया सभु वञनि आख़िर पुराणा थियो मुहबत आ फ़क़ति नित नई जे पाईंदे कमाईंदे सुभान अल्लाह अहिड़ी तरह सां उन्हनि जे बेतनि में असांखे फ़न बि मिले थो त फ़िकुर बि मिले थो फ़न अहिड़ी तरह सां 2 सिटुनि खां वठी 12 सिटुनि ताईं असांखे उन में बेत मिलनि था सही सही उन में जेके आहिनि से फ़नी ख़ूबियूं जेके आहिनि तशबीह इस्तारो आहे पहाको आहे किनायो आहे मिजाज़ मुरसल आहे उन जा खोड़ सारा मिसाल मिलनि था ऐं ॿियूं बि जेके आहिनि से उन में ख़ूबियूं मिलनि थियूं सही बिल्कुलु ठीकु ऐं जेकॾहिं असां ज़ाती ज़िंदगी जे बाबति अव्हां खां ॿुधूं त उन्हनि खे ज़ाती ज़िंदगी बाबति केतिरो परोड़ियो आहे कीअं असां सां तव्हां शेयर कंदव एजाज़ साईं जेके आहिनि से ज़ाती ज़िंदगी जे हवाले सां फ़क़ीर सिफ़त इंसान हुआ सूफ़ी मंश हुआ ॾाढा साबरीन हुआ ऐं उन्हनि वटि तहमुल हो ऐं सभिनी सां जेका आहे सा रवादारी रखंदा हुआ अमीर हुजे ग़रीब हुजे सभिनी सां शाह साहब ॾाढियूं ॻाल्हियूं ज़बरदस्त आहिनि ख़ूबसूरत आहिनि वधीक कंटिन्यू कयूं था हितां खां ई पर प्रोग्राम आहे ब्रेक जी तरफ़ अॻियां वधणो आहे नाज़रीन नंढड़ो ब्रेक आहे काॾे न वञिजो ॾिसंदा रहिजो अवांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह में नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे दिलि जी गहराई सां भलीकार चवां थी अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में अव्हां जी मेज़बान ताहिरा जोयो अव्हां सां मुखातिब आहियां ऐं जिन जिन बि हिन वक़्तु पंहिंजे घरनि में पंहिंजे हॉल में वेही करे तव्हां टीवी खोली आहे ऐं तव्हां सुबुह मेहरान चैनल ॾिसो पिया त प्रोग्राम में अव्हां सभिनीनि खे दिलि जी गहराई सां भलीकार चऊं था ॻाल्हि ॿोल हले पई पीर एजाज़ साईं जे ज़ाती ज़िंदगी जे हवाले सां ऐं उन्हनि जी शाइरी मां बि परख पवे थी ख़बर पवे थी त कहिड़ी शख़्सियत जा पाण मालिक हूंदा जेको इंसानु एतिरी ख़ूबसूरत शाइरी करे एतिरी रूहानी शाइरी करे जंहिंजो नातो पंहिंजे परवरदिगार सां एॾो मज़बूत हुजे त उहो इंसानु ज़ाती ज़िंदगी में केतिरो न ख़ूबसूरत हूंदो सो अव्हां जी ॻाल्हि विच में कटी हुईसीं ऐं चाहींदसि त तव्हां कंटिन्यू कयो प्लीज़ हा बिल्कुलु साबरीन हूंदा हुआ ऐं ग़मियूं ख़ुशियूं थींदियूं हुयूं त उन्हनि जो उन्हनि ते असरु न पवंदो यकसां रहंदा हुआ अच्छा अमीर हुजनि ग़रीब हुजनि मुस्लिम हुजनि हिंदू हुजनि सभिनी सां ओड़े तरीक़े सां मिलंदा रवादारी रखंदा खेनि बुर्दबारी हुई ऐं कंहिं बि जेको आहे सो अहिड़े मसइले खां परे रहंदा हुआ पंहिंजी तन्हाई पसंदि हुआ ऐं जेकी गुफ़्तगू थींदी हुई त उहा सिर्फ़ु मतिलब जी कंदा केरु को सुवाल जवाबु पुछंदो त उन्हनि जो जवाबु ॾींदा या इशारे सां उनखे सम्झाए छॾींदा हुआ ऐं जेके बि ज़मानो आहे उन में काफ़ी ग़म आहिनि ॾुख आहिनि उन्हनि जी उन्हनि में सहप वॾी उन हवाले सां उन्हनि जूं हिकिड़ियूं सिटूं आहिनि त मूंखे मस्तु रहणो पए थो तोड़े दिलि मुंहिंजी फटियल आहे कई ज़ख़्म पिया चिकन पर हर ज़ख़्म ॼण छुटल आहे त अहिड़े हवाले सां जेको उन्हनि जो कोल आहे त उन्हनि जो फैल बि हो उन में को तज़ाद न आहे पाण उन्हनि ते अमल पैरा हुआ ॾाढी ॾुखी ॻाल्हि हूंदी आहे न आम इंसान जे लाइ त जेको हुनजो कॉल हुजे उहो ई हुनजो फैल हुजे न त इंसानु चवंदो कुझु आहे कंदो कुझु आहे ॾाढी अजीब ॻाल्हि लॻंदी आहे ऐं उहा जेका इंसान जी पर्सनैलिटी हूंदी आहे जेको ॿुधलु हूंदो आहे वरी हुनखे हक़ीक़ी ज़िंदगी में जॾहिं ॾिठो वेंदो आहे त उहा ॻाल्हि भाईंदी कोन्हे का उहा ॻाल्हि असांखे पसंदि न ईंदी आहे ऐं उहो इंसान बि पोइ ॿुधल वारी हद ताईं ई असांखे पसंदि रहंदो आहे रवादारी जी अव्हां ॻाल्हि कई हर इंसान खे मां सम्झां थी हिन दौर में इन जी ॾाढी ज़रूरत आहे ऐं पीर एजाज़ साईं जे रवादारी मां उन्हनि जी शाइरी मां असांखे इहो पिणु सबक़ु इन हवाले सां ॿियूं बि हिकिड़ियूं सिटूं आहिनि त पिरीअ जे पार जा माण्हू अछा कारा बि मूं प्यारा उन्हनि जा नाज़ माणा ऐं अंगल आरा बि मूं प्यारा इन हवाले सां जेके बि धणीअ जा मालिक जा बंदा आहिनि उन्हनि सां उहे प्यारु करण जो सबक़ु ॾियनि था मुहबत जो जेको आहे सो उपटार कनि था प्रचार कनि था पंहिंजे कलाम में पंहिंजे फ़िक्र में जी हा अच्छा अव्हां खां मां पर्सनली हिकिड़ो इहो सुवाल थी वियो त अव्हांखे भला कीअं हिकिड़ो शौक़ु पैदा थियो ॾिसो फील्ड्स काफ़ी सारियूं आहिनि ऐं हर को चाहींदो आहे त असां अॻियां खां अॻियां हुजूं पर हिन तरफ़ घटि नौजवाननि जो लाड़ो हूंदो आहे त यकीनन अव्हां बिल्कुलु यंग हूंदव तॾहिं अव्हां पढ़णु शुरू कयो हूंदो त पोइ इहो कीअं क्लिक थियो त मूंखे हिन तरफ़ ध्यानु धरणो आहे जीअं त आउं एजाज़ साईं जो फर्ज़ंद आहियां हिन वक़्तु ॿियो नंबर फर्ज़ंद आहियां गादी नशीन सैयद रसूल शाह साहिबु आहिनि जेके सुठे नमूने सां उन सिस्टम खे
दरगाह खे हलाइनि पिया त असांखे जेको आहे शुरू खां वठी अहिड़ो माहौल मिलियो, हिकिड़ो अदबी माहौल मिलियो, सूफ़ियाणो फ़क़ीराणो रंग मिलियो। ऐं असां जॾहिं बि संदन आस्थाने ते वेंदा हुआसीं त वटनि महिमान हूंदा ऐं माण्हुनि जा हुजूम हूंदा हुआ, कचहरियूं थींदियूं हुयूं। उन कचहरी में जीअं अॼु असां वटि राग रंग आहे, ईअं महफ़िलूं हलंदियूं हुयूं। राग रग हलंदो हो त असां उन वक़्त खां वठी जेको उन्हनि जो राग आहे, उन्हनि जो कलाम आहे, शहर आहे, उहो असांजे सीननि में पइजी वियो। अहिड़े तरीक़े सां जॾहिं एजुकेशन जे हवाले सां मूं BA कई पे त उन में जेको सिंधी निसाब हो, मूं कॉलेज साइड खां कई, न्यू सईदाबाद मां। त उन में जेको सिंधी जो सब्जेक्ट हो, उन सिंधी सब्जेक्ट में त कहाणियूं बि आहिनि, मज़मून बि आहिनि, नाविल बि आहिनि, शाइरी बि आहे, शाइर बि आहिनि। त मौजूदा दौर जा काफ़ी शाइर उन में निसाब में हुआ, पर एजाज़ साईं जो नालो बि न हो। ऐं किथे बि अदबी तारीख़ुनि में बि एजाज़ साईं जो ज़िक्र बि न आहे। ॾुखोईंदड़ ॻाल्हि आहे यकीनन। त उन हवाले सां मूंखे हिकिड़ो दिलि में पैदा थियो त आउं एजाज़ साईं ते कमु कयां, उन ते MPhil कयां, तहक़ीक़ी कमु कयां, त जीअं उन जे कम खे असां जेको आहे सो पज़ीराई ॾेई सघूं, आम ताईं पहुचाए सघूं, इल्मी या अदबी हल्का आहिनि उन्हनि में मुतारिफ़ करे सघूं। बहितरीन तव्हांजो कमु तमामु ख़ूबसूरत। ऐं मुंहिंजो सवाल करण जो मक़सदु बि इहो ई हुयो, छो त काफ़ी सारा अहिड़ा असां शाइर ॾिसंदा आहियूं जेके अवामी शाइर हूंदा आहिनि, जेके उन पूरे पंहिंजे अवाम जे ॾुखनि खे सुखनि खे पंहिंजो करे महसूसु कंदा आहिनि ऐं पंहिंजी शाइरी में उन तरह पेश कंदा आहिनि। पर असां उन्हनि जे वेझड़नि खे ॾिसंदा आहियूं त उन्हनि जी गुफ़्तगू मां महसूसु कोन थींदो आहे त उन्हनि पंहिंजनि खे पढ़ियो आहे। जॾहिं उहे ई कोन था पढ़नि, उहे ई कोन था सम्झनि, त पोइ उहे कीअं हिकिड़ो पंहिंजो एम ठाहे वेठा आहिनि त आम माण्हू ताईं इहा शाइरी पहुचे। सो मूंखे ॾाढो सुठो लॻो ऐं इहा मुंहिंजी ख़ुशनसीबी बि आहे त असांजे हिन प्रोग्राम में गुफ़्तगू थिए पई। पीर एजाज़ साईं जी ॻाल्हि ॿोल कंदासीं त उहे फितरत सां उन्हनि जो जेको चाह ऐं वरी अवाम सां उन्हनि जो जेका मोहबत आहे, अवामी उन्हनि जी जेका शाइरी आहे, इन पासे खे कीअं ॾिसो था, कीअं एक्सप्लेन कंदव? फितरती हवाले सां जेको आहे सो हू माण्हुनि सां प्यारु कंदा हुआ, माण्हुनि सां मुहबत कंदा हुआ, त उन राग वसीले, शाइरी वसीले उन्हनि खे पैगाम ॾींदा जीअं उन्हनि जी इस्लाह थी सघे, उन्हनि जी जेका आहे सा हिकिड़ी अख़लाक़ी ओसर थी सघे, त जीअं हिकिड़े इंसान जो रूह आहे उन जो जेको आहे सो राब्तो या रिश्तो रब सां कीअं क़ाइमु थी सघे। त ही अॼुकल्ह जा जेके पीर आहिनि या अहिड़ा हिकिड़ा आहिनि त उहे सिर्फ़ु माण्हुनि खे मुरीद ठाहींदा आहिनि या पंहिंजे मतिलब लाइ ठाहींदा आहिनि, पर हिकिड़ा जेके सचा अलाह वारा बुज़ुर्ग आहिनि, सूफ़ी आहिनि, जीअं एजाज़ साईं आहिनि, उन्हनि चाहियो थिए त माण्हुनि खे बि उन्हनि मंज़िल ते पहुचायूं, रूहानी तरह सां उन्हनि खे हिकिड़ो उन्हनि जी तरबियत कजे, उहे पाण जेके आहिनि से उन रब सां वेझा थियनि। बिल्कुलु बिल्कुलु, ॾाढो ख़ूबसूरत तरीक़े सां तव्हां बयानु कयो आहे। ऐं लतीफ़ साईं खे बि जॾहिं जॾहिं असां पढ़ूं था, ऐं इल्म में घटि आहियां, ऐं पढ़ण जी कोशिशि करियां पई, सिखण जी कोशिशि करियां पई, पर अहिड़ा जेके शाइर आहिनि, मां सम्झां थी सिंध धरती ते उन्हनि जो अहसान आहे ऐं उन्हनि जो जेको इल्मु असां ताईं पहुतो आहे, असांजो फ़र्ज़ु आहे त असां उनखे पढ़ूं ऐं सुठे तरीक़े सां हीअं सां हंडायूं। ॿ शयूं हूंदियूं आहिनि नाज़रीन, त हिकिड़ो असां पढ़ंदा आहियूं, हिकिड़ो रीडिंग। मां सम्झंदी आहियां त रीडिंग ॾाढी ज़रूरी हूंदो आहे, एंड आई एम ट्राइंग टू बी अ गुड रीडर। मां चाहींदी आहियां त मां सुठी रीडर थियां। रीडिंग करणु हिकिड़ी अलॻि शइ आहे, पर उनखे हंडाइणु, उनखे सम्झणु ऐं सम्झाइणु, ॿिए ताईं पहुचाइणु, इहो हिकिड़ो अलॻि मां सम्झां थी सब्जेक्ट आहे। इन ते महिनत करणी पवंदी आहे, इन जे लाइ मुशक़त ज़रूरी आहे, इन जे लाइ प्रैक्टिस ॾाढी ज़रूरी आहे, इन लाइ जुस्तजू ॾाढी ज़रूरी आहे, कंटिन्यूटी जंहिंखे पाण चऊं था। हिन तरफ़ अॻियां वधंदासीं। असां वटि ॾाढो ख़ूबसूरत रागी मौजूदु आहे, दादन लतीफ़, ऐं उन सां भर में मौजूदु आहे इनायत फ़क़ीर ढोलक नवाज़, ऐं ॾाढो सुठो ढोलक वॼाए पियो। तव्हां ॾाढो सुठो माशाल्लाह सां ॻायो पिया। तव्हां खां वधीक ॿुधंदासीं, छा ॿुधाईंदव?
अल्लाह तुझे आसरे ऐं डोरियां थी डूंगर अल्लाह तुझे आसरे ऐं डोरियां थी डूंगर कादर मुंह कमजोर ते तोरी पर न पर कादर मुंह कमजोर खे तोरी पर न पर इए करे एजाज चवे जिया वारे अचा वर ओ पवे साब सफर अल्लाह मुठिया मुंह माजूर जो अथम तां गतन में अबाणे वतन जी अथम तां गतन में अबाणे वतन जी विसारियान विसरे ओ विसारियान विसरे बारी भिटन जी ओ बारी भिटन जी अथम तां गतन में अबाणे वतन जी अथम तां गतन में अबाणे वतन जी विसारियान विसरे ओ विसारियान विसरे बारी भिटन जी ओ बारी भिटन जी अथम तां गतन में अबाणे वतन जी अथम तां गतन में अबाणे वतन जी हिन में हंझुरो ज़हारिया कढ़ियो कोट हिन में हंझुरो ज़हारिया सिक्यो रोज़ सुॾकियो संघारण खे सारिया सिक्यो रोज़ सुॾकियो संघारण खे सारिया संदम साहु हुत आ संदम साहु हुत आ हिते मुठ हडन जी हिते मुठ हडन जी अथम तां गतन में अबाणे वतन जी अथम तां गतन में अबाणे वतन जी जुल्म जे ज़ंजीरुन ज़हर ज़िंदगी कई जुल्म जे ज़ंजीरुन ज़हर ज़िंदगी कई जुल्म जे ज़ंजीरुन ज़हर ज़िंदगी कई सब्र सां न तनाहे मरा बंदगी
में पई सब्र सां नत नाहे मरा बंद में पई हकीकत इहा हिजर जे हुज़न जी हिजर जे हुज़न जी अथम तां गतन में अबाणे वतन जी अथम तां गतन में अबाणे वतन जी अगे पोइ एजाज़ अल्लाह अड़ीअ जो अगे पोइ एजाज़ अल्लाह अड़ीअ जो अगे पोइ एजाज़ अल्लाह अड़ीअ जो सतर सेल साबित सो रखंदो सड़ीअ जो सतर सेल साबित सो रखंदो सड़ीअ जो मुल्क मोटी धुआं दियस मुल्क मोटी धुआं दियस मिट्टी मर बदन जी ओ मिट्टी मर बदन जी अथम तां गतन में अबाणे वतन जी अथम तां गतन में अबाणे वतन जी विसारियान विसरे ओ विसारियान विसरे बहारी भिटन जी ओ बहारी भिटन जी अथम तां गतन में अबाणे वतन जी अथम तां गतन में अबाणे वतन जी कमाल कमाल तमामु अथम तां गतन में अबाणे वतन जी ऐं लतीफ़ साईं वरी कीअं चयो आहे त हैफ़ जनीअ खे होए वतन जनी विसारियो नड़ो ब्रेक आहे ब्रेक वठूं था नाज़रीन काॾे न वञिजो ॾिसंदा रहिजो मुंहिंजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे दिलि जी गहराई सां ॿीहर भली कार चवां थी अवांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में कल्ह हैदर बख़्श जतोई साहिब जिन जी 123वीं वर्सी मल्हाई वई जनम ॾींहुं मल्हायो वियो बल्कि हैदराबाद में ॾाढी सुठी तक़रीब थी जंहिंमें कैसर बंगाली मोहसिन जोयो सबर जतोई ऐं ॿियनि केतिरनि ई समाजी अॻवाननि जेके पंहिंजी पंहिंजी फील्ड्स में ॾाढो सुठो कमु करे रहिया आहिनि उहे उते शामिलु हुया ऐं ॾाढो सुठे तरीक़े सां उन्हनि जनम ॾींहुं सेलिब्रेट कयो हैदर बख़्श जतोई बाबा सिंध जो जिन खे ख़िताबु मिलियल आहे जिन जो कमु ॾाढो अज़ीम आहे ॾाढो शानाइतो कमु आहे ॾाढो मानाइतो कमु आहे पाण सभिनीनि खे कोशिशि करणु घुरिजे त उन बाबति पाण पढ़ूं ऐं मुख़्तलिफ़ साइट्स खे पाण टच कयूं जेका रीडिंग हूंदी आहे ॾाढी सुठी हूंदी आहे ऐं यकीननि जॾहिं ॻाल्हि ॿोल कंदा आहियूं कंहिं सर्किल में पाण वेहंदा आहियूं अगरि कुझु पढ़ियलु हूंदो त पोइ ज़हन में यकीननि कुझु हूंदो त पाण सुठो पंहिंजे तरफ़ खां मौक़िफ़ रखी सघंदासीं इहा ई मां सम्झां थी त पढ़ियल लिखियल इंसान जी निशानी पिणु हूंदी आहे प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था हिन तरफ़ असांजा आयल मौज़िज़ महिमान आहिनि सदफ़ साहिबा खां पुछणु चाहींदमि सदफ़ तव्हां बि सुठो पढ़ंदा आहियो ऐं स्टोरीज़ बि लिखंदा आहियो हिन वक़्तु छा ते पियो कमु हले सदफ़ जो हा ताहिरा मां तव्हांखे उहो त ॿुधायां पई थी पर तव्हां हैदर बख़्श जतोई साहिब जे लाइ ॻाल्हायो त उन्हनि हारनि लाइ इलाही कमु कयो हो ऐं जेको मां चवंदसि त जेको असांजी हीअ नसल आहे त उहा बि उनखे फॉलो कनि सिर्फ़ु जेके हुन किताब लिखिया आहिनि उहे रखण लाइ न आहिनि लाइब्रेरियुनि में सेट करे तस्वीरूं सां ॾिसूं था पर उन्हनि किताबनि खे असां पढ़ूं जीअं ई साईं हिते आहे हू प्रोमोट पियो करे जेको हुनजो फादर आहे त असां बि इहे जेके वर्सियूं मल्हायूं था सिर्फ़ु वर्सियुनि ताईं असां महदूद न रहूं असां उनजो जेको मक़सदु आहे उन्हनि खे असां अॻिते खणी हलूं त इलाही सुठो थींदो असांजी सिंधी क़ौम अगरि ईअं करे त असांजी सिंधी इलाही ॾुखनि मां निकिरी थी सघे
सो हा त तव्हां वरी मूंखां पुछो स्टडी जो त मां चवंदसि मुंहिंजो पहिरियों इश्क त आहे मुंहिंजी अमड़, ॿियो इश्क आहे मुंहिंजो किताब आहिनि। इवन मां राति जो सुम्हंदी आहियां तॾहिं बि को लेक्चर आहे को बुक आहे पा मुंहिंजे कंधनि खां यानी विहाणे जे हेठां पियो हूंदो आहे मां पई पढ़ंदी आहियां त इन करे स्टोरीज़ वारो जेको कमु आहे हा मां उहो बुक बि आहे मुंहिंजो कंप्लीट थियण वारो आहे थोरो मां वरी थोरो बिज़ी थियमि त उनखे कंप्लीट न करे सघियमि त हा उहो बि इनशाला कंप्लीट थी वेंदो ऐं इन दौरान माण्हू वरी पढ़े बि थो बुक्स थो पढ़े त उन्हनि मां बि नॉलेज मिले थी नॉलेज इहा त हू असां ॾिसो न फॉरेन जो कल्चर आहे चाइना जो कल्चर आहे असां ईरान जो था पढ़ूं हा हिस्ट्री आहे त उन्हनि जो कल्चर या उन्हनि में कीअं इनकलाब आया उन्हनि छा कयो केॾियूं महिनतूं कयूं हुननि त असां उन्हनि खे पढ़ी करे या चीगवेर आहे या ॿिया आहिनि माना ईअं चई सघूं था त तव्हांजो जेको मौज़ू पसंदीदा आहे उहो हिस्ट्री आहे हिस्ट्री न मुंहिंजो फ़लसफ़ो आहे फ़लसफ़ो आहे वाह त मां पढ़ंदी आहियां फ़लसफ़े जा पर मां टोटली ईअं पढ़ंदी आहियां अरस्तू आहे फ़लसफ़े में त ॿिया बि राइटर अचनि था हेगल थो पियो अचे त इलाही मां उन्हनि खे पढ़ां थी वरी उन्हनि मां ई वरी पोइ नॉलेज बि मिले थी त माण्हू पाण लिखे थो न त वरी पंहिंजे लिखण में निखार थो अची वञे इहा ॻाल्हि त बिल्कुलु सही आहे दुरुस्त आहे जेसीं ताईं पढ़ंदासीं कोन त निखार पैदा कोन थींदो लिखण में बि अच्छा सदफ़ तव्हां फ़लसफ़े जी ॻाल्हि कई फ़लसफ़ो साइंस ऐं हिस्ट्री जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं था ज़िंदगी जो फ़लसफ़ो भला छा आहे सदफ़ जी नज़र में ज़िंदगी छा आहे यार मुंहिंजी नज़र में त मां ताहिरा चवंदसि त ज़िंदगी सवली बि आहे ॾुखी बि आहे जेको शुरू खां ज़िंदगी खणे थो ॿारड़ो वॾो थो थिए जेको पीउ माउ खां हिकिड़ो त हूंदो आहे त असां तरबियत जो अॼुकल्ह वॾो था चऊं फुक़दान लॻो पियो आहे असांजे सोसाइटी में असांजो जेके वालदेन आहिनि तरबियत ॿार जी सुठी था कनि हू अॻिते वधनि था त हू ज़िंदगी खे सुठो था करे ॾिसनि ऐं उहो उहे ई कनि था ज़िंदगी खे भई हीउ करिणो आहे असांखे ऐं पीउ मां अहिड़ी तरबियत था ॾियनि त पोइ जेको औलाद आहे न त पोइ उन्हनि जी ज़िंदगी जहिड़ो विखिरजी थी वञे त पोइ हू जेके अॼुकल्ह जा ई नशा आहिनि आयसा हेॾां पढ़ाई में इंट्रस्ट न वठणु उस्ताद जो न मञणु त उस्तादनि ऐं वालदेन जो कमु आहे त पोइ इन करे ज़िंदगी विखिरजी थी वञे त न ज़िंदगी त इलाही ख़ूबसूरत आहे ऐं मिले बि हिकिड़े दफ़ा थी ऐं ज़िंदगी खे इलाही प्यार सां अगरि ज़िंदगी मां हसद असां कढूं साड़ कढूं असां मुस्कुराईंदा रहियूं असांजे दिलनि मां कीनो कढूं हर कंहिं लाइ मोहबत पैदा कयूं हा ठीकु आहे अगरि मां त ईअं चवंदी आहियां त को मुंहिंजो दुश्मन हूंदो आहे न त चवंदी तोला हीअं चयो मां चवंदी आहियां ख़ुशि रहे उहो बि इहा ई मां दुआ ॾींदी आहियां उनखे बि हिकिड़ो न फ्रेज़ ॾाढो मशहूरु थी वियो त तव्हांखे न को बि माण्हू चवे त मूं न अॼु हाथी खे उॾंदे ॾिठो आहे त तव्हां उनखे वराणियो जवाबु ॾियो त हा मूं कल्ह ॾिठो हो वण ते वेठल सो ठीकु आहे माण्हू जेको बि चवनि था असां सुठो कंदासीं तॾहिं बि उहो उन ई फ्लो में पिया ॻाल्हाईंदा सो असांखे पंहिंजी ज़िंदगी खे पंहिंजे ट्रैक में सुठे तरीक़े सां गुज़ारणो आहे पोइ माण्हुनि जो कमु आहे पिया चवनि ऐं सुठो इंसानु मां सम्झां थी इन्हनि सभिनीनि शयुनि ॾाढो बालातर हूंदो आहे मथे हूंदो आहे ऐं मुंहिंजे ख्याल में ख़ुदा ताला बि ईअं आहे उनखे ॾिसे थो उन माण्हू जो अंदरि आहे न त अंदरि जो पारखू अलाह साईं आहे दिलनि जो पारखू बि उहो ई आहे ऐं उनखे ई ख़बर पवे थी त हिन जे अंदरि में छा आहे असां ॿाहिरि केतिरो बि कयूं हक़ीक़त आहे अंदरि जा राज़ त रब पाक ई ॼाणे थो एतिरो थी सघे दिलि साफ़ रखो ऐं ज़िंदगी खे उन नज़र सां ॾिसो हा ठीकु आहे हीउ दौरु अहिड़ो आहे माण्हू अहिड़ा आहिनि तव्हां सम्झी नथा सघो माण्हुनि खे तव्हांखे कुर्ब प्यार में तव्हांखे करे वेंदा बेवकूफ़ पर जेकॾहिं तव्हां पाण सुठा आहियो न त पोइ तव्हां सां केरु कुझु नथो करे सघे ॻाल्हि हले पई ज़िंदगी बाबति अव्हां खां बि गॾु असां चाहींदासीं तव्हां बि कनेक्ट कयो पीर एजाज़ साईं जे हवाले सां कनेक्ट कयो या पंहिंजो पर्सनल पर्सपेक्टिव ॾियो ज़िंदगी छा आहे ज़िंदगी हिकिड़ी अनमोल शइ आहे जी जी इंसान हिन में आयो आहे त कुझु जुस्तजू करे ऐं उन में कुझु थी ॾेखारे काफ़ी अहिड़ियूं शयूं आहिनि जेके ॾुख ऐं सुख ऐं गॾु हलंदा आहिनि कॾहिं असां वटि ख़ुशियूं हूंदियूं आहिनि त कॾहिं ग़म हूंदा आहिनि कॾहिं ग़म हूंदा आहिनि त कॾहिं ख़ुशियूं हूंदा आहिनि इहे हिकिड़े दामन चोले वारो कमु आहे इहे लाज़िम मलज़ूम आहिनि इहे हलंदियूं रहंदियूं ॿिन्ही खे असांखे बर्दाश्त करणु खपे सहप धारणु खपे उन जे हवाले सां ऐं ज़माने जा जेके माण्हू आहिनि उन्हनि जूं अलॻि अलॻि रवैशूं आहिनि के मिठा आहिनि के तलख़ आहिनि के कूड़ा आहिनि के सचा आहिनि इन हवाले सां एजाज़ साईं फरमाइनि था त ज़माने खे विसारे छॾ ज़माने साज़ खे ॾिस तूं ज़माने यानी ज़माने जा जेका माण्हू आहिनि उन्हनि जी जेका हालत आहे चलत आहे उनखे विसारे छॾ दरगुज़र करे छॾ ज़माने साज़ खे ॾिस तूं ज़मानो साज़ माने न ज़माने खे ठाहिण वारो ख़ुदा ताला उन ॾांहुं रुजू कर
पंहिंजो ध्यानु जेको आहे उन लाइ करे हिननि माण्हुनि खे छॾे ॾे, इहे जेके इन से हलंदा रहंदा। ज़माना कई आहिनि अचणा, ज़माना कई आहिनि वञणा, ज़माना सिर ते वारे छॾ ज़माने साज़ खे ॾिस तूं। माण्हू मटिजनि त पिया मटिजनि, माण्हुनि जो ग़म वरी कहिड़ो। माण्हू मटिजनि त पिया मटिजनि, माण्हुनि जो ग़म कहिड़ो। माण्हू मटिजनि त पिया मटिजनि, माण्हुनि जो ग़म वरी कहिड़ो। घड़ियूं तन सां बि घारे छॾ ज़माने साज़ खे ॾिस तूं। त ज़िंदगी जे हवाले सां हिकिड़ी इहा बि ॻाल्हि आहे त माण्हू पाण जेको आहे सो बुर्दबार हुजे। जीअं तव्हां शुरूआत में ॻाल्हि कई जुस्तजू जी, कोशिश जी, त इंसान खे ईअं वेही न रहणु खपे या सुस्त न थी वञे, ॿिए ते न भाड़े, पाण जेको आहे सो हिमत करे। इन हवाले सां एजाज़ साईं सुर सारंग में फरमाइनि था त जेको हारी आहे, जॾहिं मींहुं वसी वियो आहे, धरती जेका आहे उहा रेज थी वई आहे, हाणे हारी खे जेको आहे सो हिकिड़ो उत्साह पिया ॾियनि त हारी खे छा करणु घुरिजे। उन मां हर माण्हूअ ॾे मुराद आहे त हर माण्हूअ खे अहिड़ी तरह सां हिमत करणु घुरिजे। त उन लाइ फरमाइनि पिया त हारी हमद लिल्लाह चई हर हथ में किज, अलाह जो शुकुर बजा आणे हर हथ में किज, हर खण पंहिंजी तयारी कर। हारी हमद लिल्लाह चई हर हथ में किज, मर्द मर्दानू थिज महिनत जे मैदान में। महिनत में मर्द थी मर्दानू थी। ऐं हाणे जेके रेज थी वई आहे ज़मीननि में, हर काए ऐं ॿिज छट त तुंहिंजो जेको आहे सो इन में मसइलो हल थींदो। ज़राई मुआश जो जेको परेशानियूं आहिनि तुंहिंजूं ख़तमु थी वेंदियूं। ॿिए जे आॾो तूं हथु टंगण जे बजाए तूं पंहिंजी कमाई करे सघीं थो। इन हवाले सां वरी सराइकी में हिकिड़ियूं सिटूं आहिनि। सराइकी में फरमाइनि था त अपनी एजाज़ा आणी चाणी, अपनी एजाज़ा आणी चाणी, अपनी ते हथ सेक मियां, यार सुणाई बांग गलस्ती, इश्क पढ़ाई लबेक मियां। इन खां अलावा सुजागी जेका आहे माण्हू जे अंदरि, जेका सुजागी आहे, बेदारी आहे। हिकिड़ा माण्हू त निंड में सुतल आहिनि, हिकिड़ा जाॻंदे बि गिफ़लत में आहिनि, गाफ़िल आहिनि, गुमराह लॻा पिया आहिनि। उन्हनि खे ख़बर न आहे त हक़ीक़त छा आहे, असीं छो हिते आया आहियूं, असांजो मक़सदु छा आहे। त उन लाइ फरमाइनि था त जागी जागी जागड़ी, भोरी वरियो अथई भागड़ी, इस्म रब जे उथ सवेरो, भल भलेरो भेर जो भेरो, तां लही को लागड़ी, जागी जागी जागड़ी, भोरी वरियो अथई भागड़ी। लतीफ़ साईं बि त फरमायो आहे न, जा जा हुई जेरी विरछी न वेठी। सो यकीनन इहे मां सम्झां थी त अज़ीम सबक़ आहिनि असांजे लाइ, हिकिड़ियूं वॾियूं तशरीहूं आहिनि, वॾी माना रखनि थियूं। जेको इंसान जीअ सां हंडाए, हर इंसान यकीनन हिन धरती ते कंहिं न कंहिं मक़सद सां आंदो वियो आहे। ऐं इंसान जॾहिं पंहिंजे मक़सद खे सुञाणे वठे थो त पोइ उहो इंसान अज़ीम इंसान बणिजी वञे थो, ऐं तारीख़ बि उनखे सुनहरी अखरनि में यादि करे थी। ऐं जॾहिं तव्हां तारीख़ जा माण्हू बणिजी वञो था त पोइ तव्हां अमुल इंसान बणिजी वञो था। के माण्हू तारीख़ थियनि था हिन घायल धरतीअ जे सीने जी, ऐं अहिड़ी गहरी चीख थियनि था जा दुनिया खे जाॻाए थी, जा दुनिया खे बदिलाए थी। सो वाक़ई हक़ीक़तनि जेको इंसान पाण खे सुञाणे थो उहो ई इंसान अज़ीम इंसान बणिजे थो। फ़न फ़िक्र ऐं ज़ाती ज़िंदगी बाबति ॻाल्हि ॿोल हले पई। पीर एजाज़ साईं जी ज़िंदगी मां अव्हां छा सिखियो ऐं उन्हनि जी तरबियत, जेकॾहिं तरबियत जो हिकिड़ो पहलू वठिजे त उनखे कीअं था ॾिसो, कीअं बयानु कंदव? जी एजाज़ साईं कॾहिं बि साम्हूं या गुफ़्तगुनि जेको आहे सो नसीहत न कंदा। अच्छा, हू पंहिंजे अमल मां असांखे सेखारींदा। हुन जा जेके अमल हूंदा हुआ एजाज़ साईं जा किरदार हूंदा, उथणु वेहणु हूंदो, मिलणु जुलणु हूंदो, उन्हनि मां असां पिरायो, उन्हनि मां असां सिखियो त जेको आहे सो ज़िंदगी कीअं आहे, माण्हुनि सां कीअं उथिजे वेहिजे, कहिड़ियूं ॻाल्हियूं जेके आहिनि से मुस्बत आहिनि, कहिड़ियूं ॻाल्हियूं जेके ज़िंदगी में मनफ़ी आहिनि उन्हनि खां पासो करणु घुरिजे, ऐं सही तरीक़े सां कीअं ज़िंदगी जीअणु घुरिजे, ऐं माण्हुनि खे कहिड़ो दर्स ॾियणु घुरिजे, कहिड़ी उन्हनि खे कहिड़ी तरीक़े सां मुहबत ॾियणु घुरिजे त जीअं माण्हुनि जा जेके ग़म आहिनि, दुख दर्द जेके आहिनि से दूर थी सघनि। सही सही, बिल्कुलु ठीकु, बिल्कुलु ठीकु। अॼु जी जेकॾहिं असां जनरेशन ते ॻाल्हायूं, अॼु जी जेकॾहिं तरबियत ते ॻाल्हायूं, ऐं तरबियत में जेकॾहिं असां तालीम वारे पासे खे जोड़ियूं था त कीअं था ॾिसो अॼुकल्ह जे माहौल खे, अॼुकल्ह जे पेरेंट्स खे, अॼुकल्ह जी एजुकेशन खे? हीउ जदीद दौरु आहे, टेक्नोलॉजी जो दौरु आहे। तइलीम में त काफ़ी सुधारो आयो आहे, ऐं जेके पसमानदा इलाइक़ा हुआ या जेके ॻोठनि जा माण्हू हुआ जेके ॿारनि खे न पढ़ाईंदा हुआ, औलाद खे,
आला तइलीम न ॾियारींदा, हाणे उन्हनि में बि शऊर अची चुको आहे। सही काफ़ी ॻोठनि जा माण्हू जेके आहिनि से प्राइमरी सेकेंडरी तइलीम त हासिलु कनि था, पर हायर एजुकेशन बि उहे जेके आहिनि से हासिलु कनि पिया, उन्हनि में काफ़ी शऊर आयो आहे, सही सही सुधारो आयो आहे। ठीक पर उन सां गॾोगॾु हिकिड़ी जेका आहे असांखे मनफ़ी असर बि ॾिसण में अचनि पिया। त अॻे जेके शागिर्द हूंदा, तालिबे इल्मु हूंदा, महिनत घणी कंदा, रीडिंग कंदा हुआ, मुतालो कंदा हुआ, स्टडी कंदा हुआ। हाणे उन्हनि मां ॾींहों ॾींहुं उहा ख़तमु थींदी थी वञे। जॾहिं खां मोबाइल जो दौरु आयो आहे, कंप्यूटर जो दौरु आयो आहे, जेतिरियूं असां वटि सहूलियतूं आहिनि ओतिरो फुक़दान आहे, खोट आहे, स्टडी जी खोट आहे। सभु को चए थो थोरे में जेको आहे सो असांजो कमु थी वञे, सिर्फ़ु असांखे डिग्री मिली वञे या हिकिड़ी टेस्ट असां ॾियूं त पास थी वञूं। उन लाइ केर बि वक़्तु नथो ॾिए त असां वेही स्टडी कयूं, को किताब वेही पढ़ूं, को चैप्टर वेही पढ़ी उन मां का शइ असां अख़ज़ करे हासिलु कयूं। त इहो जेको आहे सो घटि आहे। बाक़ी जेको आहे सो एडमिशन जे हवाले सां इदारनि में ॾिसो त काफ़ी जेको आहे सो माण्हुनि जो ध्यानु आहे ऐं तमामु पढ़ाई ॾांहुं रुजू करे रहिया आहिनि। अच्छा, हिकिड़ी ॻाल्हि त माना पाण वाज़े चई सघूं था न त उहो इंसानु यकीनन अॻियां वधे थो जंहिंजे अंदर में कुझु आहे त मूंखे अॻियां वधिणो आहे। असांखे तारीख़ बि इहो थी ॿुधाए ऐं असांखे सक्सेसफुल स्टोरीज़ बि इहो थी ॿुधाईंदा। छो त अॼुकल्ह जे दौर में त यकीनन असांखे हर सहूलियत आहे, पर पोयां थोरो पुठियां वराए ॾिसजे त तॾहिं सहूलियतूं न हूंदियूं, पर अॻियां वधण वारो इंसानु अॻियां वधियो आहे, उनजी जुस्तजू उनखे कामयाबु ज़रूरु बणायो आहे। नाज़रीन, वक़्तु साही जो थी वियो आहे, असां वधूं था ब्रेक जी तरफ़ ऐं अव्हां ॾिसंदा रहिजो अव्हां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह में। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे भलीकार चऊं था अव्हां पंहिंजे प्रोग्राम सुबुह में हिराण में। ऐं नंढड़ो ब्रेक हुयो, ब्रेक खां पोइ असां वापसि अची चुका आहियूं ऐं हिन तरफ़ जेके ख़ूबसूरत असांजा महिमान मौजूदु आहिनि उन्हनि खां असां ॿुधंदासीं राग। तव्हां छा ॿुधाईंदव? सूरन 100,000 लिखियो लेखण नाहे को, वह मन वधी वण कया वह मन वधी वण कया ऐं ॾुखनि कढिया ॾार। दुआ कयो तो दोस्त मिले हमल चए कार, तेह साजन तो सवार ऐं त साहस सी सदको कया। जिसी जान प्यार नहीं दो, तेसी दिल खे करार नहीं दो। जिसी जान प्यार नहीं दो, तेसी दिल खे करार नहीं दो। नीर वहंदो पयो जिगर जलंदो पयो, जैसी जान प्यार नहीं दो, तेसी दिल खे करार नहीं दो। जैसी जान प्यार नहीं दो, तेसी दिल खे करार नहीं दो। नीर वहंदो पयो जिगर जलंदो पयो, जैसी जान प्यार नहीं दो। कया माठ केड़ी अच माठ नथी, अच माठ नथी। कया माठ केड़ी अच माठ नथी, अच माठ नथी। विझी दिल बर वयो एडी छा खां विथी,
मुझी दिल बर वयो एडी छा खां विथी हाँ विथी इहो वींदो कोन गम ॿियो थींदो कोन कम इहो वींदो कोन गम ॿियो थींदो कोन कम जेसी नेणन ठार न ईंदो नीर वहंदो पयो जिगर जलंदो पयो जेसी जान प्यार न ईंदो तेसी दिल खे करार न ईंदो जेसी जान प्यार न ईंदो आहे गाल सच्ची नाहे कूड़ ठगी हाँ ठगी आहे गाल सच्ची नाहे कूड़ ठगी है ठगी छो त हुन खां सिवा हिकु ॼाणे थो ख़ुदा छो त हुन खां सिवा हिकु ॼाणे थो ख़ुदा मूंखे करण सिंगार न ईंदो नीर वहंदो पयो जिगर जलंदो तेसी जान प्यार न ईंदो तेसी दिल खे करार न ईंदो जेसी जान प्यार न ईंदो कहिड़ी मयार ॾिबी बेमयार मथे बेमयार मथे कहिड़ी मयार ॾिबी बेमयार मथे बेमयार मथे आहे निभाइणो एजाज़ हर वार तोखे हाँ तोखे आहे निभाइणो एजाज़ हर वार तोखे है तोखे हली वञ बो वटस दर चुमबो संदस हली वञ बो वटस दर चुमबो संदस हुजे लहण संभार न ईंदो नीर वहंदो पयो जिगर जलंदो पयो जेसी जान प्यार न ईंदो तेसी दिल खे करार न ईंदो जेसी जान प्यार न ईंदो तेसी दिल खे करार न ईंदो नीर वहंदो पयो जिगर जलंदो पयो जेसी जान प्यार न ईंदो तमामु सुठो ज़बरदस्त ख़ूबसूरत ख़ूबसूरत कलाम ऐं ख़ूबसूरत तव्हांजो आवाज़ ऐं हीअ ख़ूबसूरत महफ़िल सदफ़ कीअं पियो महसूसु थिए पीर एजाज़ साईं जे हवाले सां ॻाल्हि ॿोल थिए पई ऐं हिन तरफ़ पाण राग बि ॿुधूं पिया उन्हनि जी पोइट्री केतिरो चाह हूंदो आहे सदफ़ डिफरेंट पर्सनैलिटीज़ खे पढ़ण जो उन्हनि खे सम्झण जो इलाही चाह हूंदो आहे ॿियो त वरी हू जेको कुझु कनि था पिया उन मां बि असांखे इंस्पायरेशन मिले थी त इन करे पढ़णु घुरिजे ऐं मूं जेको हीउ नालो ॿुधो आहे हूअं मुंहिंजे ज़हन में हो किथां पहिरीं बि ॿुधो पर अॼु वरी मूं सॉन्ग्स ॿुधा आहिनि त इनशा अल्लाह इन साईं खे बि पढ़ंदासीं त हू छा लिखे पियो हू छा पियो चवे हुनजो छा फ़िक्रु आहे सो सही सदफ़ सिंध जो अहिड़ो को बि रागी मां नथी भायां को हूंदो जंहिं पीर एजाज़ खे न ॻायो हूंदो हा बिल्कुलु ॾाढी ख़ूबसूरत शाइरी आहे जी जी बिल्कुलु ऐं कुझु शाइरियूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके ॾाढियूं मख़सूस हूंदियूं आहिनि ऐं जिन खे पढ़ियल लिखियल तबिको ॾाढो पसंदि कंदो आहे जी जी बिल्कुलु जंहिं पाण ॾाढो पसंदि कंदा आहियूं सही, सो पीर एजाज़ उन्हनि शाइरनि मां हिकु शाइर आहे ऐं मूं पहिरीं बि चयो त कुझु अहिड़ा शाइर आहिनि सिंध धरती ॾाढी ख़ुशनसीब आहे जो उहे शाइर हिन धरती खे नसीब थिया ऐं असां बि ख़ुशनसीब आहियूं जो असांखे उन्हनि खे पढ़ण जो हिकिड़ो मौक़ो मिले थो
ऐं तव्हां ॾाढी सुठी ॻाल्हि कई त पढ़णु खपे ऐं सम्झणु बि खपे। सर तव्हां खां पुछंदासीं असां बेसिक अव्हां जी एजुकेशन जे हवाले सां पुछंदासीं। जॾहिं हिकिड़ो ॿार त तरबियत में अहिड़ी फैमिलीज़ में जनमु वठंदो आहे जीअं अव्हां अहिड़ी फैमिली में जनमु वरितो तव्हांखे हिकिड़ो पंहिंजो विज़न मिलियो ऐं साईं मोहम्मद इब्राहिम जो असांजे ख़ानदान सां तालुक़ु जॾहिं रखनि था असांजे ख़ानदान सां तालुक़ु ऐं जॾहिं जोड़ियो वेंदो आहे त मूंखे ॾाढी ख़ुशनसीबी महसूसु थींदी आहे। मां ॾाढी ख़ुशि थींदी आहियां त असां उन्हनि जे ख़ानदान मां आहियूं जो असांखे इहो इल्मु इहो फ़हम नसीबु थियो। सो शुरूआती तालीम कीअं हुई तव्हांजी ऐं तव्हांजो जेको पंहिंजो माहौल हुयो उहो कीअं हुयो? असांजो माहौल ॾाढो सुठो जेको उन ते बाबा साईं जेके हूंदा आस्थाने ते वेंदा ऐं जेके बि दोस्त अहबाब आहिनि अज़ीज़ आहिनि मिलण ईंदा कुझु ईअं मिलण ईंदा कचहरी जे ख़्याल सां मुलाक़ात जे लाइ ऐं कुझु जेके कमकारियूं थींदियूं ज़माने उन सां बि ईंदा पर काफ़ी जेके आहिनि से मेन रोड हूंदो न्यू सईदाबाद पूरे पाकिस्तान जा माण्हू हितां गुज़रंदा हुआ त जिन माण्हुनि जो नालो ॿुधल हो त एजाज़ साईं कॾहिं सईदाबाद मां गुज़रंदा हुआ त उहे बि अची निकिरंदा हुआ। काफ़ी अहिड़ा माण्हू बि आया जेके मशहूरु ॾाहा हुआ लेखक हुआ जीअं डॉक्टर नबी बख्श बलोच खान साहिबु आया बाबा साईं जिन सां मुलाक़ात कयूं सैयद सालिम मोहम्मद शाह जेके प्रोग्राम कंदा हुआ उहे बि आया ऐं उन्हनि बि प्रोग्राम कयो एजाज़ साईं जिन जे हवाले सां त अहिड़े हवाले सां काफ़ी शख़्सियतूं ईंदियूं हुयूं परे परे खां मिलण लाइ ऐं उन्हनि सां अची कचहरी कंदा हुआ ऐं आम माण्हू बि ईंदा हुआ जॾहिं उन्हनि सां मुलाक़ात कंदा कचहरी कंदा जॾहिं उन्हनि खे सोबत नसीबु थींदी त उन्हनि जी शख़्सियत जा गर्विदा थी वेंदा हुआ ऐं उहे हमेशह पोइ भेरो कंदा रहंदा हुआ। सही सही। अच्छा हिकिड़ो त पंहिंजे आस्थाने ते वेहण ऐं पोइ वरी घर में ॿारनि बचनि खे कीअं टाइम ॾींदा हुया ऐं ॿियो हिकिड़ो सुवालु गॾु मां ऐड कंदी हलां त माशाल्लाह सिंध जे हर रागी हर ख़ूबसूरत रागी पीर एजाज़ साईं खे ॻायो आहे ऐं ॻाइणु उन्हनि पंहिंजे लाइ शरफ़ सम्झो आहे जेको हक़ीक़त में आहे बि। एतिरी वसी शाइरी करणु ऐं एतिरी घणी शाइरी करणु मुख़्तलिफ़ सिन्फ़ुनि ते लिखणु इहो ॾाढो ॾुखियो कमु आहे। पोइ उन्हनि माना इन्हनि सभिनी शयुनि खे ख़बर न आहे कीअं कवर कयो तव्हां कीअं एक्सप्लेन कंदा? हुननि पंहिंजे जेके बि घर जा कमकार हुआ या घर वारनि खे तमामु सुठो टाइम ॾिनो औलाद खे उन्हनि जूं जेके ज़रूरतियूं हुयूं अवलिन उहे पूरियूं कंदा हुआ ऐं उन खां पोइ जेको आहे सो हू हिकिड़े ख़ुदा जे इश्क में हूंदा महब हूंदा ऐं उन ख़्याल में ई रहंदा हुआ ज़माने जे कमकारनि खां उहा जा हुआ। केतिरी उमिरि ताईं अव्हां उन्हनि खे परखणु शुरू कयो या हिकिड़ो ॿार हूंदो आहे समझदार जॾहिं थिए थो जी जी त अव्हां कीअं ॾिठो? लाबालगी वारी उमिरि में ॾिठो या तव्हां ख़ुदि समझदार हुया? आख़िरी टाइम में जेको 1998 में वफ़ात कई आहे उन्हनि जी जी त 92 93 खां वठी असांखे काफ़ी सम्झ आहे ऐं उन्हनि खे ॾिसंदा रहियासीं ओड़े नमूने सां उन्हनि जो उथणु वेहणु कीअं आहे त घर वारनि खे टाइम ॾींदा उन्हनि जूं जेके बि ज़रूरतियूं उहे पूरियूं कंदा उन खां पोइ जेको आहे सो बाक़ी उन्हनि खे ख़फ़ो न हूंदो दुनिया जो न हूंदो सो उन जे लाइ बाक़ी उन्हनि जा दोस्त अहबाब ईंदा शेरो शाइरी थींदी ॿुधंदा पढ़ंदा किताब ॿियनि जी शाइरी पढ़ी ॿुधाईंदा हुआ उन्हनि जी ॿुधंदा हुआ ऐं अहिड़े ख़्याल सां हू पंहिंजो वक़्तु गुज़ारींदा पंहिंजी अहमियत ॾींदा हुया। ऐं इहो असां कॾहिं न ॾिठो त कलम या को नोटबुक खणी लिखंदा हुजनि लिखंदे असां कॾहिं बि न ॾिठो। पोइ उन खां पोइ जॾहिं ॿाहिरि जो आस्थाने जो टाइम ख़तमु थींदो आहे घर में हू अलॻि वेहंदा हुआ त उन राति जे वक़्त में वेही हू लिखंदा हुआ। सही राति जे पहर में लिखंदा हुया जेके बि ॾींहं जो उन्हनि खे ख़्यालु ईंदा हुआ जेके बि ॻाल्हियूं उन्हनि खे लिखणियूं हूंदियूं हुयूं त पोइ राति जो पंहिंजी डायरी ते हथ अखर लिखंदा हुआ। पोइ उन्हनि जा जेके उस्ताद हूंदा साहिबु ॾिनू मेमण उहे वरी रजिस्टरनि ते कलमी नुस्ख़नि ते उन्हनि खे फेर कंदा हुआ उन टाइम ते अहिड़ी तरीक़े सां उहे महफ़ूज़ थींदी हुई शायदि। सही सही। इहा ॾिसो ॾात आहे न ॾात हर कंहिंखे त कोन मिलंदी आहे या परवरदिगार जे तरफ़ खां जेका उहा मां सम्झां थी वही जी तौर ते इहा शइ नाज़िल थिए थी ऐं तव्हां जेका ॻाल्हि कई त समूरे ॾींहं जा ख़्यालात यकीनन उहे वरी कलेक्ट करणु पाण वटि महफ़ूज़ करे रखणु इहा तमामु वॾी ॻाल्हि आहे। असां वेठे वेठे शयूं विसरे वञनि लिखंदे लिखंदे ख़्यालु जॾहिं मटिजी वेंदो आहे त पोइ राइटिंग खे आउं ख़ुदि स्टॉप करे छॾींदी आहियां वधीक लिखियो नाहे वेंदो त इहा मां सम्झां थी त इहो इहे गॉड गिफ्टेड माण्हू हूंदा आहिनि धरती ते अहिड़ा माण्हू तमामु घटि हूंदा आहिनि जिन खे रब पाक इन अता सां उमाणे इन धरती ते। सो वधीक ॻाल्हि ॿोल जे सिलसिले खे असां कंटिन्यू कयूं था।
सदफ़ साहिबा खां बि पुछंदासीं। सदफ़, तव्हां खां इहो पुछणु चाहींदसि आऊं त तव्हांजी फील्ड ॾाढी डिफरेंट आहे, मूंखे बि इहो चयो वेंदो आहे तुंहिंजी फील्ड डिफरेंट आहे, तुंहिंजी डिग्री हिकिड़े ॿिए सब्जेक्ट में आहे ऐं वरी गॾोगॾु जेको होस्टिंग वारो ई पहलू आहे, इनखे सदफ़ कीअं सम्झो था, केतिरो संभाले सघंदव, केतिरो संभालणो आहे? सही, हा ताहिरा, तव्हां बिल्कुलु सही चयो। मां पढ़ी आहियां कंप्यूटर साइंस में, मूं मास्टर कयो आहे। वरी मूं ॾिठो त मां थोरी सोशल टाइप क़िस्म जी हुअमि, त कंहिंखे मां तकलीफ़ ॾुख में ॾिसंदी हुअमि त मूंखां बर्दाश्त न थींदो हो। इवन मां मुंहिंजी पॉकेट मनी हूंदी या कुझु हूंदो न, कंहिंखे ॾिसंदी हुअमि तकलीफ़ में, अम्मी खे न ॿुधाईंदी हुअमि, मां उन्हनि खे ॾेई छॾींदी हुअमि। ऐं मां यूनिवर्सिटी में पढ़ियमि कंप्यूटर साइंस में, त कुझु अहिड़ियूं स्टूडेंट्स हूंदियूं त उनखे फीस न हूंदी हुई। पोइ मां जेका आहियां त मुंहिंजी माना अम्मी मूंखे इलाही ज्वैलरी पाराईंदी हुई, त माना ब्रेसलेट थिया, चैनूं थियूं, मूंखे अम्मी इलाही माना लार ॾींदी, पातल हूंदा। पोइ मां कंहिं दोस्त खे को ब्रेसलेट ॾेई छॾींदी हुअमि, तव्हां सेल करे पंहिंजी फीस भरे छॾियो। कंहिंखे चैन ॾेई छॾी, तव्हां हीअ त करे छॾियो। पोइ घर में ख़बर पवंदी त मूं हीअ छोकिरियुनि खे ॾिनो आहे, त मूंखे दड़का बि ॾाढा पवंदा हुआ। पर मां चवंदी आहियां अम्मी, मां हुननि जो न ॾुख नथी ॾिसी सघां, हुननि वटि फीस कोन्हे, हू नथियूं भरे सघनि ऐं मूंखां बर्दाश्त नथो थिए, मां हीअ शयूं न रखंदसि, मूंखे तूं ॾींदीअ न त मां कंहिंखे तकलीफ़ में ॾिसंदसि न त मां ॾेई छॾींदसि। वरी इन जे दौरान, यूनिवर्सिटी जे दौरान वरी मां इवनिंग शिफ्ट में पढ़ंदी हुअमि कंप्यूटर साइंस में। मां मॉर्निंग में NGO जॉइन कयो, उते मां कंप्यूटर ते कमु कंदी हुअमि। पोइ मूंखे जेका सैलरी मिलंदी हुई न, त पोइ मां ॾिसंदी हुअमि त जेके हीअ कुंभार पाड़ो आहे, हुरी कैंप साइड आहे, या इन एरियाज़ में कुझु मायूं हूंदियूं, उन्हनि वटि न हूंदा पैसा, त कुझु ॿारनि खे कपिड़ा वठी ॾियनि या दवाउनि लाइ। इहो जेको मूंखे सैलरी मिलंदी हुई न, मां घर में बि न ॿुधाईंदी हुअमि त मतां मूंखे दड़का पवनि त तूं कमु बि करी थी। पोइ मां रिक्शा ते चढ़ी वञी उन्हनि खे, कंहिंखे मां डॉक्टर ॾे वठी वेंदी हुअमि, कंहिंखे मां हॉस्पिटल में औरतुनि खे वठी दवाऊं वठी ॾींदी हुअमि। बसि इहे मुंहिंजा कम आहे। पोइ वरी इन जे करे मूंखे सोशल वर्क में मूंखे पढ़णो पियो। पोइ वरी मां ज़ुबैदा कॉलेज मां उन में सोशल वर्क में बि मास्टर कयो। अच्छा, हा, त मां इहे कमु छॾे न पई सघां, त वरी पोइ मूंखे डिग्री बि करणु भला खपे। वरी पोइ मां MPhil में बि मां सोशोलॉजी में MPhil कई। वरी पोइ मूंखे उते चांस मिलियो ड्यूरिंग MPhil, त मूंखे तव्हां त माना पढ़ायो, मां रिसर्च एसोसिएट थियमि, माना 2 साल मां क्रिमिनोलॉजी डिपार्टमेंट में मां साइबर क्राइम पढ़ायो, इंट्रोडक्शन टू सोशोलॉजी पढ़ाई। वरी मूं यूनिवर्सिटी जूं वेबसाइटूं आहिनि, वरी मूंखे उते ॾिननि चांस, 15 महीना 2 महीना मूं डेवलप कयूं यूनिवर्सिटी जूं जेके वेबसाइट ते कमु कयो। वरी पोइ कोरोना जो दौरु आयो त मूं ऑनलाइन ॿारनि खे पढ़ायो। ऑनलाइन त पाण पढ़ाइण उतां ई सिखियासीं। कोरोना हिकिड़ो गिफ्ट ॾी वई, ऑनलाइन सम्झ में अची ऑनलाइन छा आहे। हा, त बसि इहो ई थियो। त पोइ हाणे बि मुंहिंजो इहो ई कमु आहे त मां सोशल क़िस्म जा कम बि कंदी आहियां। त कुझु हूंदियूं आहिनि विमेन्स हूंदियूं आहिनि, जंहिंमें भई कुझु खुराक जी थींदी आहे या कुझु इलाज जो थींदी आहे या छा। इवन मां हाणे हिते बि जॉब थी कयां, त मूंखे इवन सैलरी हिते मूंखे मिली, त मां पहिरीं सैलरी इहो कई त मुंहिंजी छोकिरी हुई, उनखे डॉक्टर ॾे मूंखे वठी वञिणो पियो। कुझु हुनजो मसइलो प्रेगनेंसी जो, इलाही ग़रीब हुई, मां हुनखे ॾाढो अल्ट्रासाउंड डॉक्टर शाहनवाज़ जल जी वाइफ ॾे वठी वियमि, उनखे दवाऊं वाऊं वठी ॾिनियूं, थोरो घणो जेको मूं शॉपिंग कई। बसि इहे ई कम आहिनि। ॾाढो घटि इंसान अहिड़ा हूंदा आहिनि जेके हेल्पिंग हैंड थी वेंदा आहिनि ॿियनि जे लाइ। न त असां त पंहिंजी सोसाइटी में अहिड़ा इंसान बि ॾिसूं था जेके सिर्फ़ु पंहिंजे मफ़ाद ख़ातिर हलनि था ऐं पंहिंजे मफ़ाद ख़ातिर कुझु बि करण जे लाइ तयारु आहिनि। ॾिसे न त पोइ पाण जीअण जहिड़ो सुठो थी वेंदो आहे, ख़ुशी महसूसु थींदी आहे। वरी अलाह साईं मूं इहो ॾिठो आहे, जॾहिं मूं ॿियनि लाइ कयो आहे न, त अलाए कीअं मूंखे ख़बर ई न पवंदी आहे, अलाह साईं मुंहिंजे लाइ अहिड़ा दर खोले छॾींदो आहे जो मां चवंदी आहियां हीअ कीअं थियो मूं लाइ, मूंखे कीअं हीअ मिलियो। वरी मां उहो ई मां ॿियनि में डिलीवर कंदी आहियां, मां उनखे पैसा ॾींदसि, उनखे मां इहे पई कमु कंदी आहियां। रमज़ान जे महीने में बि ॿार आहिनि न, उन्हनि खे मां उन्हनि लाइ कपिड़ा वठणु वेंदी आहियां बाज़ार में, इवन 4-5 माना 100 सूट वठी ईंदसि। पोइ जेके बि हैदराबाद जे जेके हिन साइडुनि जा ॿार आहिनि, पोइ कंहिंखे गाॾी ते वञी ॾेई ईंदसि, कंहिंखे घर में मां सूट रखंदसि ॿारनि खे। मूंखे एॾी ख़ुशी थींदी, मां उन जूं तस्वीरूं बि न कढंदसि, पर वरी बि कढंदसि त मतां यकीन न अचे, जेके डोनर मूंखे ॾियनि था पैसा, पोइ मां हुननि जूं तस्वीरूं कढी रखंदसि। इलाही NGO वर्क खे खणी साइड ते भला कयूं था, पर सोशल वर्क में पाण जितां फंड वठूं था त यकीन उन्हनि खे हिकिड़ो सबूत ॾियणो हूंदो आहे। जंगल में मोर नाचे किसने देखा चयो वेंदो आहे। सो वेल, तव्हांजो कमु ॾाढो सुठो आहे सदफ़, ऐं अलाह तबारक व तआला तव्हांखे अञा तरक़ियूं ॾिए, कामयाबियूं ॾिए, कामरानियूं ॾिए, ऐं तव्हांखे कमु करण जी अञा वधीक सघ पैदा थिए। नाज़रीन, वधिणो आहे असांखे ब्रेक जी तरफ़, असां वधूं था। शॉर्ट कमर्शियल ब्रेक आहे, तव्हां काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबह मेहरान।
नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे भली कार चऊं था अवां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन जो कॉल मुबारक आहे त वॾो माण्हू कंहिं उन्हनि खां पुछियो त वॾो माण्हू केरु हूंदो आहे त उन्हनि वराणियो त वॾो माण्हू उहो हूंदो आहे जंहिंजी महफ़िल में नंढो माण्हू वेहे त उहो पंहिंजो पाण खे नंढो महसूसु न करे। अॼु जो जॾहिं असां हालतूं ॾिसूं था त हिन वक़्त में जेके हालातूं आहिनि बदतर मुआशिरो असांजो ॾींहों ॾींहुं बणिजंदो वञे पियो ऐं मुआशी जेकी सूरत जो हाल आहे उहा ॾाढी असांखे पेचीदा नज़र अचे पई। इन हवाले सां असांजे मुआशिरे में उहा जेका ख़राबी पैदा थिए पई उन सां विढ़णु ॾाढो ॾुखियो आहे। अॼु जो जेको माण्हू आहे उहो मानी खाइण लाइ ॾाढो परेशान आहे ऐं असां हिन स्क्रीन ते वेही जेकॾहिं वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं कंदासीं त पोइ उहे वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं ई थी वेंदियूं पर असां ग्राउंड रियलिटीज़ खे जेकॾहिं ॾिसूं था त पोइ यकीनन हर माण्हू खे पंहिंजी जुस्तजू करणी आहे, हर माण्हू खे पंहिंजी महिनत करणी आहे ऐं जेको पूरो असांजो प्रोग्राम आहे इन बाबति ई आहे। पूरे प्रोग्राम जो जेकॾहिं तत निकिरे थो त इहो ई निकिरे थो। पीर एजाज़ साईं जी शाइरी इन तरफ़ उहो डिस्कशन इन तरफ़ असां राग ॿुधूं पिया ऐं सदफ़ साहिबा जेके ॻाल्हियूं कयूं त यकीनन कोशिशि करणु घुरिजे त असां जेतिरो करे सघूं पंहिंजे लाइ, ॿियनि जे लाइ, पंहिंजनि जे लाइ, पंहिंजे मुआशिराती जेके मसइला माण्हू फेस कनि था उन्हनि जे लाइ जेकॾहिं कुझु करे सघूं था त बहितर करण जी कोशिशि ज़रूरु करियूं। असां वटि लाइव कॉलर आहिनि उन्हनि सां असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। हैलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। तव्हांखे भली कार चऊं था, अवां केरु ॻाल्हायो पिया, पंहिंजो तारुफ़ कराइजो। बशीर अहमद ज़रदारी कागज़ खां। जी, भाउ खे भली कार चऊं था, छा चवणु चाहींदो प्रोग्राम जे हवाले सां? प्रोग्राम ज़बरदस्त असां रोज़ ॾिसंदा आहियूं। प्रोग्राम तव्हांखे कीअं लॻंदो आहे? अॼु जो प्रोग्राम तव्हांखे कीअं लॻे पियो? फर्स्ट क्लास आहे। नवाब शाह मां आयो, भाउ असांजो हुयो। जी हा, उनखे ॾिसूं पिया। ठीकु, महिरबानी, तव्हां प्रोग्राम में शामिलु थियो, तव्हांजी महिरबानी। असांजे प्रोग्राम में सैयद अशरफ शाह राशिदी साहिबु मौजूदु आहिनि ऐं सैयद सदफ़ शाह बुखारी साहिबु मौजूदु आहिनि। असांजे प्रोग्राम में नाज़रीन सैयद मौजूदु आहिनि ईअं चऊं था असांजे प्रोग्राम में हिन तरफ़ सैयद मौजूदु आहिनि ऐं हिन तरफ़ असां राग ॿुधूं पिया। सो तव्हां खां बि राग असां ॿुधंदासीं। ॾाढो सुठो ख़ूबसूरत मां जी जी हथ सैयद जो उन खे लहर न लोॾो। हा वाह वाह, अॼु ॿ हथ सैयदनि जा न मथे ते सो का बि लहर लोॾो न आहे। सो वेल, तव्हां खां आउं पुछणु चाहियो पिए तव्हांजे नंढपण जी ज़िंदगी ऐं उहे ॾींहं तव्हांजे बाबा जी छांव में उहो जेको वक़्तु गुज़रियो यकीनन यादि त ईंदो हूंदो बाबा जी शिफ़ा ऐं उन्हनि जो जेको प्यारु आहे, उन्हनि जो जेको लाॾ आहे, उहे सारूड़ियूं न विसरण जहिड़ियूं आहिनि। बेशक ऐं उहो वक़्तु वापसि वरी नथो अचे, उनखे त हमेशह यादि कंदा रहंदा आहियूं। अहिड़ो वक़्तु वरी न मिलंदो ऐं उन में जेको असांखे को फ़िक्रु न हो, को टेंशन न हो ऐं स्कूल वेंदा हुआसीं, पंहिंजी पढ़ाई कंदा हुआसीं, उन खां पोइ फारिग वक़्त में रांदि रूंद खेॾ कोॾ ऐं जीअं ॿार हूंदा आहिनि थोरो घणो जेको कमकार हूंदो आहे उहो कंदा आहियूं। त उहा जेका शफ़क़त आहे, उहा मोहबत आहे जेका आहे बाबा साईं जिन जी ऐं जेके बि वॾड़ा हुआ उन टाइम ते, उहा जेका आहे न विसरण जहिड़ी आहे। उहे यादियूं हमेशह ईंदियूं रहंदियूं आहिनि। उन्हनि यादुनि जे सहारे असां पंहिंजी ज़िंदगी खे अॻिते वधाईंदा आहियूं। सही सही, बिल्कुलु ज़िंदगी इहा ई आहे जी ऐं ज़िंदगी खे उहो एक्सेप्ट करण जो जेका इंसान में क्वालिटी हूंदी आहे उहा बि घटि माण्हुनि में हूंदी आहे, घटि माण्हू एक्सेप्ट करे सघंदा आहिनि। मां इहो पुछणु चाहींदमि, मूं पहिरीं बि इहो सुवालु कयो त तालीम सां गॾु जेको तरबियत आहे उनजो केतिरो हिसो हुजणु खपे ऐं उहा केतिरी अहमियत रखे थी अव्हांजी नज़र में? तरबियत लाज़मी आहे। तालीम सां गॾु तरबियत ऐं तादीब जेका आहे उहा ॿार जी लाज़मी आहे। उहा वालदेन ते फ़र्ज़ु आहे। उन खां पोइ जॾहिं हू स्कूल में वञनि था, कंहिं इदारे में वञनि था, त उन्हनि उस्तादनि जो या जेके बि ट्यूटर आहिनि उन्हनि जो फ़र्ज़ु आहे त उन्हनि जी तालीम सां गॾु उनजी तरबियत ते ध्यानु ॾिजे, उनजी तादीब कजे। त हिकिड़ा असां वटि जीअं वॾा ऑफिसर त थियनि था, सही सही, पर उन्हनि जो कोल ऐं फैल साॻियो न आहे, उन्हनि में सचाई न आहे, फ़र्ज़ शनासी न आहे, त उहा तालीम असांजे कम जी न आहे। उहा तालीम कम जी आहे जिन वटि अदब आहे, जिन वटि जेका आहे सा इंसान शनासी आहे, इंसान दोस्ती आहे ऐं पंहिंजे फ़र्ज़ में जेका आहिनि से पूरा आहिनि। त उहा जेका आहे सा तरबियत आहे उस्तादनि जी बि आहे, वालदेन जी बि आहे। जीअं अदी ॻाल्हि करे पई त हिकिड़ी माण्हुनि सां जेका हमदर्दी करणु खपे, हॾॾोखी थियणु खपे, उन्हनि जे कमु अचणु खपे। त इहा हिकिड़ी वॾड़नि जी शफ़क़त ऐं तरबियत हूंदी आहे जेका औलाद में उहे आदतूं ढालींदी आहे, निखार पैदा कंदी आहे। उन में हिकिड़ी इज़्ज़त अचे थो, आजिज़ी अचे थी, निकसारी अचे थी। इन हवाले सां एजाज़ साईं हिकिड़ो सुर
नूरी कामोड मां नूरी जाम तमाची जे हवाले सां फरमायो आहे त नूरीअ वटां न्याज़ समियूं सिखण आयूं। नूरीअ वटां न्याज़ समियूं सिखण आयूं ई इलाही राज़ अजब आहे एजाज़ चए त उहे जेके समियूं हुयूं वॾियूं राणियूं हुयूं ऐं उन जूं जेके आहिनि सो जाम तमाची जूं राणियूं हुयूं पर नूरी जेका ई सा सादी हुई निमाणी हुई उन वटि आजिज़ी ऐं इनिकसारी हुई त जॾहिं उन्हनि जो वारो आयो त जेका पटराणी जेका उहा नूरी थी पोइ समियूं जेके वॾियूं राणियूं जिन वटि दौलत हो जिन वटि हुस्न हो जिन वटि ज़ेवर हुआ सूंहं हुई उहे सभई जेके आहिनि से नूरीअ वटां सिखण आयूं त नूरीअ वटि कहिड़ी ॻाल्हि आहे जेका सभु असां सभिनी खां मथे थी वई आहे त नूरी वटि उहो न्याज़ हो उहो अदब हो इनिकसारी हुई निवड़त हुई आजिज़ी हुई उहे ई हुन खां सिखण आयूं। इहो अलाह ताला जो हिकिड़ो राज़ आहे त निवड़त बि जेका आहे जेको माण्हू झुके थो निवड़त करे थो त उनखे अलाह ताला वधीक नवाज़े थो उनजो रुतबो अञा मथे थिए थो। बेशक बिल्कुलु ठीकु चई रहिया आहियो। ऐं अव्हां खां मैसेज वठंदासीं प्रोग्राम जूं घड़ियूं जीअं त नाज़रीन पंहिंजी पुॼाणी जी तरफ़ आहिनि ऐं हीउ जेको टाइम हूंदो आहे ॾाढो तकिड़ो गुज़रंदो आहे ॾाढो जल्दी गुज़रंदो आहे। सदफ़ ईअं आहे सो मैसेज वठूं था सर्जन खां जी। मैसेज इहो आहे त हीउ जेको दौरु हले पियो हिन दौर में जेतिरो इंसान अॻिते वधण जी कोशिशि करे जुस्तजू करे अॻियां खां अॻिते निकिरी कंहिं सुठे उहिदे ते पहुचे ऐं उते पहुचण खां पोइ इंसाननि जी मदद करे जेके असांजे मुआशिरे में काफ़ी अहिड़ा जेके आहिनि से ग़रीब आहिनि मिसकीन आहिनि परेशान हाल माण्हू आहिनि असां उन्हनि जी परेशानी दूरि करे सघूं उन में असांजो माली ख़र्चु अचे या असांजी जानी को वक़्तु असां कंहिंखे ॾेई सघूं त इहो असांखे करणु घुरिजे त माण्हुनि जूं परेशानियूं असां दूरि करियूं बजाए जे असां उन्हनि परेशानियुनि खे वधायूं असांखे घुरिजे त उन्हनि जूं परेशानियुनि खे दूरि कयूं त जीअं उहे पंहिंजी ज़िंदगी जेका आहे सा आसान ऐं सुठी गुज़ारे सघनि। बहितरीनु। ऐं सुबुह महिराण प्रोग्राम जे लाइ बि तव्हांजा जेके चंद लफ़्ज़ आहिनि एज़ अ मैसेज वठणु चाहींदासीं एज़ अ फीडबैक वठणु चाहींदासीं। एजाज़ साईं हिकिड़े बैत सां मोहबत जहिड़ी मेठ मां ॼातो की न ॼटनि लाशक शाह एजाज़ चए नसीब ई न हुयनि मुंहिंजी मंझि छटनि माखीअ खां महिरूम थिया त मोहबत जेका शइ आहे उहा अज़ीम शइ आहे ऐं माण्हू जेके आहिनि से नफ़रतुनि में घिरिजी विया आहिनि ऐं रिश्तेदारनि में बि उहे नफ़रतूं आहिनि पाड़ेसिरनि में शहर में नफ़रतुनि खे घटि करे असां मोहबतूं वधायूं त इहा ॻाल्हि जेका आहे सभिनी खां मथां ई आहे। ख़ूबसूरत तव्हांजो फीडबैक बि तव्हांजो मैसेज बि तमामु सुठो। थैंक्स फॉर कमिंग। तव्हां आयो असांजे प्रोग्राम में तव्हां असांखे मान बख़्शो ऐं अव्हांखे सिखण जो मौक़ो मिलियो पीर एजाज़ साईं जे हवाले सां जेतिरी बि गुफ़्तगू रही आहे ॾाढी ख़ूबसूरत गुफ़्तगू रही आहे ऐं आउं सम्झां थी त असांजा जेके तमामु नाज़रीन आहिनि उहे बि प्रोग्राम जे लाइ ख़ासि वक़्तु कढी मुकमल उन्हनि प्रोग्राम ॾिठो हूंदो। सदफ़ अव्हां खां बि असां मैसेज वठंदासीं अव्हांजो छा मैसेज हूंदो? हा मां दायरा इहो ई मैसेज ॾींदसि त भई जेके नौजवान आहिनि असांजा उन्हनि खे पाण स्ट्रगल करणु खपे। हू ॿियनि ते न भाड़नि त फलाणो हीअं कंदो फलाणो हीअं कंदो चाचो हीअं कंदो मामो हीअं कंदो हिन खे कुझु चई छॾियो आहे न जॾहिं हू पाण में हू स्ट्रगल हू कंदा जॾहिं पाण क़दम खणंदा स्टेप खणंदा त हू कुझु करे था सघनि। बाक़ी हाणे ॿिए ते भाड़नि त हीअ करे छॾींदो हू हीअं करे छॾींदो या मां ज़िंदगी में नाकाम न थियुमि या मुंहिंजी अम्मी जी ग़लती आहे बाबा जी ग़लती आहे न सभु पंहिंजी आहे असांजी ब्लेमिंग छॾे पाण स्ट्रगल कयो त पोइ अॻिते तव्हां वधी सघंदव। जो तमामु ख़ूबसूरत मैसेज ऐं इन ई मैसेज सां मोकिलाणी हाणे नाज़रीन अव्हां खां अॼु जो प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी ते पहुतो आहे। ॿिन्हिनि महिमाननि जी तमामु घणी थोराइती आहियां तव्हांजे वक़्त जे लाइ तव्हांजी ख़ूबसूरत ॻाल्हियुनि जे लाइ ऐं हिन तरफ़ असांजा ख़ूबसूरत हिकिड़ो रागी ऐं ढोलक नवाज़ तव्हां खां आख़िर में असां कलाम ॿुधंदासीं। तव्हांजी महिरबानी प्रोग्राम में तव्हां आया इलाही ख़ुशी थी मूंखे मां तव्हांजे प्रोग्राम में अॼु वेठी आहियां जेको मां पहिरीं बि चाहियां पई अॼु उहो थैंक यू सो मच सदफ़ थैंक यू सो मच ऐं मां वरी तव्हांजो प्रोग्राम इलाही ॾिसंदी हुअमि जेका ॻाल्हि आहे थैंक यू सो मच सदफ़ कंदी हुअमि पर अॼु वरी मां तव्हांजे प्रोग्राम में वेठी थैंक यू सो मच सदफ़ हमेशह तव्हां मूंखे इलाही एप्रिशिएट कयो आहे इलाही इनकरेज कयो आहे पंहिंजे वर्ड्स जे थ्रू तव्हांजा एतिरा काइंड वर्ड्स हूंदा आहिनि वधीक कमु करण जी दिलि चवंदी आहे। तव्हां ॿिन्हिनि जी शुक्रगुज़ार आहियां तव्हां असांजे प्रोग्राम में आयो नाज़रीन मूंखे ॾींदव इजाज़त सुभाणे गॾु आहियूं हिन प्रोग्राम जे थ्रू हिन चैनल जे थ्रू ऐं वेंदे वेंदे असां हिननि खां कलाम ॿुधंदासीं। अल्लाह निगहबान।
जीअं सजण अॼु सोनियारी मुल वठी सोना छजी सिक जो साड़ियल या ठारी मुल वठी सोना छजी सिक मिलण जी पे सिकायो सिक झलो सीने वचुस सिक मिलण जी पे सिकायो सिक झलो सीने वचुस मस मिले जो मोह ॾेखारी मुल वठी सोना छजी हूअं त तोखे ईंदे वेंदे घुंड मुंह में होई हो हूअं त तोखे ईंदे वेंदे घुंड मुंह में होई हो अॼु जो मुर्की घुंड उतारी मुल वठी सोना छजी ईअं चाहियो मूं बि थे एजाज़ चए पर ए पिरी ईअं चाहियो मूं बि थे एजाज़ चए पर ए पिरी पह मिलण जो ख़ुदि पचारी मुल वठी सोना छजी जीअं सजण अॼु सोनियारी अला मुल वठी सोना छजी वरी सोना कर सिंगार ॾिसां वॼ कीअं थो लॻी सिंगार जी चेहरो ॾेखार ॾिसां वॼ कीअं थो लॻी वरी सोना कर सिंगार ॾिसां वॼ कीअं थो लॻी सिंगार जी चेहरो ॾेखार ॾिसां वॼ कीअं थो लॻी ऐं हुस्न ॻोल्हींदो आहियां ॾिसी हुस्न ॿोलींदो आहियां ऐं हुस्न ॻोल्हींदो आहियां ॾिसी हुस्न ॿोलींदो आहियां ॾे हुस्न पंहिंजे खे निखार ॾिसां वॼ कीअं थो लॻी वरी सोना सिंगार ॾिसां वॼ कीअं थो लॻी बेस इन्हीअ सां बेस इन्हीअ सां तूं गुलन फुलन खां सुर हो तूं मुश्क खतन खां सुर हो तूं गुलन फुलन खां सुर हो तूं मुश्क खतन खां सुर हो तुंहिंजो वठणो अथ मुंह बुकार ॾिसां वॼ कीअं थो लॻी वरी सोना कर सिंगार ॾिसां वॼ कीअं थो लॻी सिंगार जी चेहरो ॾेखार ॾिसां वॼ कीअं थो लॻी जीअं बि लॻी महबूब सफ़ा महबूब लॻी थो जीअं बि लॻी थो ख़ूब लॻी थो महबूब सफ़ा लगी पोइ छो न पाई अॼु भाकुर ए परदे हया जा पे कर पोइ छो न पाई अॼु भाकुर ए परदे हया जा पे कर लॻ सीने सां ॾेई प्यार ॾिसां वॼ कीअं थो लॻी वरी सोना कर सिंगार ॾिसां वॼ कीअं थो लॻी हुस्न ॻोल्हींदो आहियां ॾिसी हुस्न ॿोलींदो आहियां
आऊं हुस्न ॻोल्हींदो आहियां ॾिसी हुस्न ॿोलींदो आहियां रे हुस्न पंहिंजे खे निखार ॾिसां वॼी कीअं थो लॻे वरी सुहिणा कर सिंगार ॾिसां वॼी कीअं थो लॻे सिंगार जा लख नमूना मुंहिंजी नज़र में सभु बरख नमूना ऐं तुंहिंजे सिंगार जा नमूना मुंहिंजी नज़र में सभु बरख नमूना कीअं ज़ुल्फ़न खे थई संवारियो गुलदस्तन खे थई मारियो कीअं ज़ुल्फ़न खे थई संवारियो गुलदस्तन खे थई मारियो एजाज़ तो तां बलहार ॾिसां वॼी कीअं थो लॻे एजाज़ तो तां बलहार ॾिसां वॼी कीअं थो लॻे वरी सुहिणा कर सिंगार ॾिसां वॼी कीअं थो लॻे सिंगार जी चहिरो ॾेखार ॾिसां वॼी कीअं थो लॻे आऊं हुस्न ॻोल्हींदो आहियां ॾिसी हुस्न ॿोलींदो आहियां आऊं हुस्न ॻोल्हींदो आहियां ॾिसी हुस्न ॿोलींदो आहियां हुस्न पंहिंजे खे निखार ॾिसां वॼी कीअं थो लॻे वरी सुहिणा कर सिंगार ॾिसां वॼी कीअं थो लॻे